जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम सुबह बखैर गुड मॉर्निंग असी तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर थी विया आहियूं तव्हांजा पंहिंजा मेज़बान तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु हूंदी आहे बिल्कुल सदफ़ भुट्टो कीअं आहियो सदफ़? हिकु दफ़ो तव्हांखे मां बिल्कुलु ठीकु ठाक मां बि तव्हांखे भली कार ते दिलि जी गहराइनि सां इंशाअल्लाह असांजो प्रोग्राम कोशिशि हूंदी वधि खां वधि सुठो रहे जिन खे शेरो शाइरी जो शौक़ु आहे उहो बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघनि था पंहिंजी शेरो शाइरी बि असांजे प्रोग्राम में कॉल करे ॿुधाए सघनि था ॿाहिरि जे माण्हुनि खे लिखण जो शौक़ु हूंदो आहे ॿाहिरि जे माण्हुनि खे पंहिंजी शाइरी खे अॻिते वधाइण जो शौक़ु हूंदो आहे मे बि शायदि तव्हांजी शाइरी में एतिरी ताक़त ऐं एतिरो दम एतिरी जान हुजे जो ॿाहिरि जे माण्हुनि खे इलाही वणी वेंदी आहे त जेकॾहिं तव्हां शेरो शाइरी करणु चाहियो था तॾहिं बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। कराची में लोड शेडिंग जा उहे ई मसइला लॻा पिया आहिनि उहे ई माण्हुनि खे परेशानी जो फेस करिणो थो पवे पर हुन बि हालत में हर हाल में वरी बि असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं कल्ह कहिड़ी वजह सां गैर हाज़िर हुयसि उहा बि कुझु हूंदा आहिनि फैमिली प्रॉब्लम्स हूंदा आहिनि कुझु मेजर प्रॉब्लम्स माण्हू ज़िक्र करे छॾींदो आहे कहिड़ी वजह सां न अची सघियो इंसान यादि त कंदो आहे त यार मतिलबु असांजो हा इहे ग़लति ॻाल्हि आहे मां बि इनशाअल्लाह हिकिड़े ॾींहुं ई कंदमि तव्हांजी गाॾी जा पहिरियां टायर पंचर थींदा इनशाअल्लाह तव्हां अची कोन सघंदो ऐं पोइ मां हिते वेही ईअं ॻाल्हाईंदमि जीअं असांखे ख़बर ई कोन पई कोई माण्हू मिस आहे। बहरहाल इहा आहे तव्हां ग़लती तस्लीम कई तव्हां बग़ैर ॿुधाइण जे करे न आहियो ग़लती कोशिशि माण्हू करे अचण जी मां ॿुधाए छॾी हुई कोशिशि करे माण्हू जीअं तव्हां ॿुधायो पिए जेको बि तव्हां कमु कयो था हुन में कोशिशि कयो कोशिशि खां पोइ जेकॾहिं ग़लती थिए थी त ग़लतीअ मां वरी तव्हांखे तजुर्बो हासिलु थींदो ऐं तजुर्बे खां पोइ वरी तव्हांखे कामयाबी मिलंदी। मुंहिंजी ग़लती कुझु बि न आहे मां सुबुह जो 5 बजे डायरेक्टर अज़हर सर खे मां इंफॉर्म करे छॾियो हुयो प्रोग्राम मैनेजर इमरान चांडियो खे बि इंफॉर्म करे छॾियो हुयो मुंहिंजा मैसेज सभिनि ताईं अची विया हुया हाणे उन्हनि लेट ॾिठा न मुंहिंजी ग़लती न आहे। ठीकु हलो को मसइलो न आहे तव्हां पहुची विया आहियो ख़ैरियत सां तव्हांजी वॾी महिरबानी आहे ऐं वॾी महिरबानी तव्हांजी जेकी त असांजो प्रोग्राम ॾिसो पिया उमेद आहे तव्हां ख़ुशबाश हूंदो ख़ैरियत सां हूंदो असां ईंदा आहियूं त तव्हां खां वरी हाल वाल वठणु विसरी पवंदो आहे ऐं असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं तव्हांजी दुआउनि सां ऐं अॼु को प्रोग्राम ॾाढो इंफॉर्मेशन वारो हूंदो ऐं तव्हांजे हथ में हिकिड़ो ॾाढो सुठो किताब बि आहे ऐं किताब जो नालो छा आहे सूफ़ियाणो कलाम आहे ऐं शाइरी आहे हक़ीक़त जा होका हिकिड़ा तव्हां होका ॿुधा हूंदा जेकी माना थी सघे थो मतिलबु ई हुजनि थी सघे थो सही न हुजनि ऐं हक़ीक़त जा होका आहिनि फ़क़ीर ख़ुदा बख़्श उन्नड़ उर्फ़ फ़क़ीर कंबर अलीअ जो कलाम हिन में सेड़ियो वियो आहे ऐं हिन कलाम खे सेड़ींदड़ आहे इनायत उन्नड़ साहिबु ऐं हिन किताब खे जेका पब्लिकेशन मिली आहे जंहिं किताब ई छापियो आहे उहा आहे अमृता पब्लिकेशन ऐं फ़क़ीर मोहम्मद डोल साहिब जो हितां पुछूं जेको बैक टाइटल आहे उहो उन्हनि लिखियो आहे ऐं चवनि पिया त क़िबला साईं फ़क़ीर कंबर अलीअ जो हीउ कलाम हीउ गुटको जॾहिं अज़ीज़ुम इनायत उन्नड़ पारां सेड़ जी मुंहिंजे हथनि ताईं पहुतो हुयो त यकीन ॼाणो मुंहिंजे लाइ उहे घड़ियूं बेइंतिहा मुसरत वारियूं हुयूं जो घणे वक़्त खां इनायत वातां फ़क़ीर साईं जो ज़िक्र अज़कार ॿुधंदो रहंदो हुयुसि जॾहिं संस नादिर कलाम जो नुस्ख़ो कलमी सूरत में अथायो त मूं पाण खे ख़ुशनसीब ॼातो ऐं पाण खां वधीक भाॻनि वारो इनायत खे भायमि सो इनायत उन्नड़ साहिबु हीउ किताबु सेड़ियो आहे ऐं फ़क़ीर मोहम्मद ढोल साहिबु चए थो त भाॻनि वारो आहियां जो हिन किताब खे मूं पढ़ियो ऐं मुंहिंजे हथनि ताईं पहुतो हाणे जॾहिं उहो चवे थो हथनि ताईं पहुतो भाॻ वारो थी वियो त पोइ असीं बि ख़ुशकिस्मत लिखबाज़ मां बि हिन बुक खे ज़रूरु पढ़णु पसंदि कंदसि ऐं किताबु पढ़णु इलाही सुठी ॻाल्हि आहे पहिरियां अॼुकल्ह माण्हुनि जे हथनि मां मोबाइल निकिरनि ई कोन था किताबनि में अॼु बि उहे ख़ज़ाना दफ़न आहिनि जेकॾहिं इंसानु पढ़े त उन में उन्हनि खे खोड़ सारी नॉलेज बि मिली सघे थी खोड़ सारा सबक़ बि मिली सघनि था पर शेरो शाइरी जो हिकिड़ो पंहिंजो ई सुकून आहे इरशाद तव्हां त शेरो शाइरी कंदा ई रहंदा आहियो तव्हां शेरो शाइरी जे हिसाब सां छा चवंदो मतिलबु बिल्कुलु ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे ऐं किताबनि सां उहो बि दोस्ती रखणु घुरिजे किताब असांखे वाटूं ॾींदा आहिनि किताब असांखे रस्ता ॾींदा आहिनि किताब असांखे मंज़िल ताईं पहुचाईंदा आहिनि ऐं अॼुकल्ह पाण किताबनि खां परे थी विया आहियूं पर हीउ जेको कलाम आहे शाइरीअ जा बि मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि पर हीउ जेको शाइरी जो क़िस्म आहे हीउ आफ़ाक़ी शाइरी आहे ऐं हिन में जेको आहे जेका ॻाल्हि कई वई आहे उहो जेको महबूब आहे उहो को ॿियो महबूब आहे ऐं हिकिड़ो शेर मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां उन खां पोइ वरी तव्हां किताब बाक़ाइदगी सां पढ़ो ऐं क़िबला साईं फ़क़ीर ख़ुदा बख़्श उन्नड़ जे इन कलाम में पहिरियों जेको शेर आउं तव्हांखे ॿुधायां थो उहो आहे त असीं आहियूं रमज़ जा राही असीं आहियूं रमज़ जा राही प्रेम जा पंध पुछायूं था दूहड़ा दर्द दुखायूं था नाता रखी नीह जा नांगनि सां रोही रमज़ रचायूं था पूरा उन्हीअ में पेही पल पल जोशन में जान जलायूं था असीं आहियूं रमज़ जा राही प्रेम जा पंध पुछायूं पिया सो हीउ कलाम बि रमज़न सां लिखियलु आहे ऐं हिन कलाम जी ख़ासियत ख़ुसूसियत ते वधीक वरी कचहरी कयूं था ऐं हिन कलाम खे जेको सेड़ींदड़ आहे इनायत उन्नड़ साहिबु उन ते बि पाण तबसरो कंदासीं ऐं जेको मोज़िज़ महिमान असां सां गॾु आहे उनखे पाण भलीकार चऊं था पाण इन जी ख़ानदान सां तालुक़ु रखनि था सो भलीकार चऊं था विक्यो ख़ान उन्नड़ साहिब खे अस्सलाम वालेकुम
साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र अलाह वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां कीमती वक़्तु सुञायो। सुबुह जो पहर आहे, कराचीअ जो शहर आहे, ऐं वरी तव्हां अॼु सूफ़ियाने कलाम जो हिते जेको आहे ज़ोक़ खणी आया आहियो। असांजी ख़ुशबख़्ती आहे, ख़ुशकिस्मती आहे, वॾी महिरबानी। ऐं तव्हां सां गॾु वरी गुलाम हुसैन सोलंगी फ़नकार बि असां सां गॾु आहे। सोलंगी साहिबु ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? वाह वाह, इहे सूफ़ियाना इहे गेड़ू रंग सुबुह सुबुह सां असांजी अखियुनि में बि माना हिकिड़ी जरक थी आहे, दिलि में तरावत थी आहे। ऐं हिन पासे ढोलक ते साईं ज़बरदस्त असांजो महिमान कामरान साहिबु, ज़बरदस्त ढोल ॾींदा आहिनि। ऐं ओॾो नीकर खंजरी ते बि वेठो आहे, सो खंजरी वॼाईंदो, हुनजो आवाज़ पंहिंजो अथव, छम छमा छम छम। ॿुधंदमि, पहिरियां शायदि ॿिया हुया, पर अॼु ॾिसूं इन्हनि जी बि छम छम ॿुधी ॾिसूं था कीअं थो लॻे। हिन पासे वरी उस्ताद मोहरम नाज़ ईअं मुस्कुराए थो न, माना थकल आहे त वरी असांजूं परेशानियूं असांजा ओला सभु ख़तमु थी वेंदा। में कोई मसलो आहे? न न, खूबसूरत चेहरा है शाह जड़ा हुजनि। साईं इहो चवण जो अंदाज़ तारीफ़ न थींदी जेतिरी हे ॿई हिक ॿिए जी कंदा आहिनि। इहो चवे मूंखे तो इशारो ॿिए ॾियां, मां सम्झी वियो आहियां। सॼी सिंध सुहिणी आहे, सॼी सिंध खूबसूरत आहे। सिंध त सुहिणी आहे, बिल्कुलु सुहिणी आहे, पर सिंध जा माण्हू बि ॾाढा सुहिणा आहिनि। ऐं सिंध में रहंदड़ जेकी VIP माण्हू आहिनि न, सो बहरहाल हाणे चांहि बि आहे, चाह बि आहे। सो चाह जे ज़िक्र में सूफ़ियानो कलाम थी वञे, छा ख़्याल आहे? बिल्कुलु, सो वाह वाह, एंजॉय कंदासीं ऐं सूफ़ियानो कलाम साईं वाह वाह कजो, साईं सोलंगी साहब वाह वाह कजो। मोहब्बत मुश्क अतर लाई ता अजलाए, मोहब्बत मुश्क अतर लाई ता अजलाए, मता सुभाणे सैयद चए करी हाय हाय, ही घाटो हदम भाए, इन कतरे में सबकी अथई। असी आयो रमज़ जा राही, असां प्रित जा पंथ पुछायूं था। असी आयो रमज़ जा राही, असां प्रेम जा पंथ पुछायूं था। प्रेम जा पंथ पुछायूं था, असी दुहरा दर्द दुखायूं था। प्रेम जा पंथ पुछायूं था, असां दुहरा दर्द दुखायूं था। असी आयो रमज़ जा राही, असां प्रेम जा पंथ बुझायूं था। असी आयो रमज़ जा राही, असी प्रीत जा पंथ पुछायूं था। रखी रमज़र तन वारी रूह में जिगरे जिए जलायूं था। रमज़र वारी रूह में जिगरे जिए जलायूं था। मांझी थी मैदान में पल पल, मांझी थी मैदान में भी सांगो सिर जो लायूं था। असी सांगो सिर जो लायूं था, असी दुहरा दर्द दुखायूं था। असी आयो रमज़ जा राही, असां प्रेम जा पंथ बुझायूं था। असी आयो रमज़ जा राही, असां प्रेम जा पंथ बुझायूं था। तो रखी नी नागन सा रूही रमज़र चायूं था। न तो रखी नी नागन सा रूही रमज़र चायूं था। पूरा इन्हीं में बेही पल पल, पूरा इन्हीं में बेही पल पल, जोशों जान जलायूं था। ऐ जोशों जान जलायूं था, असां दुहरा दर्द दुखायूं था। असी आयो रमज़ जा राही, असां प्रेम जा पंथ बुझायूं था। असी आयो रमज़ जा राही, असां प्रेम जा पंथ बुझायूं था।
छमकार छम छम सोहन जी छमकार छम छम कंबर पान भलायूं था ऐ कंबर पान भलायूं था असां दुहड़ा दर्द दुखायूं था असीं आहियूं रमज़ जा राही असां दुहड़ा दर्द दुखायूं प्रीत जा पंध पुछायूं था असां दुहड़ा दर्द दुखायूं था प्रीत जा पंध पुछायूं था असां दुहड़ा दर्द दुखायूं था असीं आहियूं रमज़ जा राही असां प्रीत जा पंध पुछायूं था असीं आहियूं रमज़ जा राही असां प्रेम जा पंध पुछायूं वाह सही वाह सही असीं आहियूं रमज़ जा राही असीं प्रेम जा पंध पुछायूं वाह पिया ज़बरदस्त सो अञा पंध परे आहिनि इश्क जा सो असीं वठूं था नंढी साही बि लाज़मी आहे मंज़िल ते जेकॾहिं रसूं आहे त पोइ ब्रेक लाज़मी आहे बिल्कुलु नाज़रीन हलंदासीं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जी तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं असांजी खिल बोग तव्हां सां गॾु ईअं ई हमेशह गॾु रहंदी ऐं जल्द वापसि था अचूं सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी साईं मुंहिंजा भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में ऐं पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे ख़बर आहे त असां तव्हांखे ॼाण ॾींदड़ प्रोग्राम बि पहुचाया आहिनि ऐं ख़ासि तौर ते असां सिंध हूअं बि सूफ़ियुनि जी धरती आहे हिते भिटाई शाह बि आहे हिन सिंध में सिंधू दरियाव बि आहे हिन सिंध में लाल कलंदर बि आहे हिन सिंध में सुहिणी मेयर बि आहे हिन सिंध में हर ओलियाव आहे न सो सभिनी ओलियाउनि ते पाण कॾहिं कॾहिं कचहरी बि कंदा आहियूं ऐं उन्हनि जी ज़िंदगी उन्हनि जे फ़न फ़िकुर उन्हनि जे आफ़ाक़ी कलाम ते पाण तव्हां ताईं इंफॉर्मेशन बि पहुचाईंदा आहियूं अॼु प्रोग्राम ख़ासि कयूं पिया पाण फ़क़ीर ख़ुदा बख़्श उन्हड़ उर्फ़ फ़क़ीर कंबर अली जो कलाम आहे ऐं सलाम आहे उनखे ॾाढो सुठो कलाम उन्हनि लिखियो ऐं सेड़ ईंदड़ वरी इनायत उन्हड़ साहिबु आहे थोरी देरि पहिरियां पाण ग़ुलाम हुसैन सोलंकी साहिब खां हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त कलाम ॿुधोसीं ऐं फ़क़ीर ख़ुदा बख़्श उन्हड़ साहिब जो हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम वरी तहतुल लफ़्ज़ में मां तव्हांखे ॿुधायां भला न मां सम्झी वई हुयमि हा एतिरी सिंधी मतिलबु पकी आहियां सिंधी ऐं भुटियाणी आहियां त सिंधी कीअं न ईंदी अल्हम्दुलिल्लाह सिंधी मुंहिंजी इलाही सुठी आहे जेकॾहिं मां पंहिंजे तलफ़ुज़ुनि ते अचां त तव्हांखे पोइ ते करे सघां माशाल्लाह जी बुटो करे छॾे मस्त दिलि मुंहिंजी करे छॾे मस्त दिलि मुंहिंजी प्यार में इक़रार में दीदार में करे छॾे मस्त दिलि मुंहिंजी प्यार में इक़रार में दीदार में हे मिजाज़ी कलाम आहे उन्हड़ साहिब जो हुस्न तुंहिंजे लाई हैरानी थी दीदार में दिलि दीवानी ॾिसी साफ़ सूरत सुभानी आशिक़ मस्त लाहूती लाफ़ानी कयाऊं दर्शन पेही पातार में करे छॾे मस्त दिलि मुंहिंजी प्यार में इक़रार में दीदार में वाह 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 सो बहरहाल इनायत उन्हड़ साहिब जो ॾाढो ख़ूबसूरत ही जेको आहे सो सेहड़ियल कलाम आहे सो अॼु असां सां गॾु विक्यू ख़ान उन्हड़ साहिब आहे साईं सभ खां पहिरियां त तव्हां इहो ॿुधायो त इनायत साईं तव्हांजो फर्ज़ंद आहे नसीब फर्ज़ंद कोन्हे साईं पाड़े जो पाड़े जो अच्छा माशाल्लाह सो तव्हां भला फ़क़ीर कंबर अली जो कलाम पाण पढ़ियो आहे ॿुधो आहे या न मुंहिंजो भाणेजो आहे इहो अच्छा माशाल्लाह माशाल्लाह शाइर आहे न भाणेजो अच्छा अच्छा जेको शाइर आहे फ़क़ीर उहो तव्हांजो पंहिंजो भाणेजो आहे माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त ही कलाम जेको आहे सो ख़ासि तौर ते सूफ़ियाणी महफ़िल में ॾाढो वणंदड़ कलाम आहे ज़बरदस्त हा बिल्कुलु ऐं तव्हां ताईं बि भाणेजे साईं पहुचायो जंहिं महिल ही कलाम लिखियो पए जी जी साईं वाह वाह पाण साईं सूफ़ी हुआ असुल अच्छा हा जानन फ़क़ीर चन्न जा तालिब हुआ अच्छा अच्छा जो ऐं अॻे ई गेड़ू बेड़ू पाईंदा ऐं मेलनि ॿेलनि ते वेंदा हुआ हुनजो शौक़ु हो पहिरीं सुठा अच्छा अच्छा बचपन खां वठी सही सही हिननि जो पढ़ण ते शौक़ु हो हिननि ते हिननि ते ऐं सूफ़ी रंग सां पोइ पाण करबला बि विया हुआ सही सही उते इमाम हुसैन जी ज़ियारत बि कयूं औलाद वौलाद कोन हुन अच्छा अच्छा पर पोइ मायूस कोन थिया औलाद न हो तॾहिं मायूस एतिरा कोन थिया पर पोइ हिननि जो शौक़ु हो तमामु घणो महफ़िल में वञण जो मेलनि में या असांजे बराबरि में आहे मोहम्मद फ़क़ीर जी दरगाह उते मेलो वेलो थींदो आहे उते 8 ॾींहं महफ़िल थींदी आहे उते वेंदा अच्छा अच्छा पाण हिननि सां रमज़ान जेको आहे सूफ़ियाणी हुई सूफ़ियाणी विसाल कॾहिं थियो भला साईं जो साईं जो थियो 1996 में अच्छा 1996 में कहिड़ी वजह सां थियो वजह बीमारी हुअसि भई बसि हुनजो मक़सदु हो ई हिसाबु किताबु अहिड़ो जो सॼो ॾींहुं हिननि रंगनि में हूंदो हुओ हुन पोइ असुलु हुनजो पेशो ज़मींदारी हो बनी हुनजी 114 एकड़ बनी हुई पर उहा ज़मींदारीअ सां हुनजो शौक़ु घटि हूंदो हुओ ज़मीन आउं संभालींदो हुउसि हारी नारी सभु आउं संभालींदो हुउसि पाण रुॻो सॼो ॾींहुं महफ़िलुनि में हूंदो को बि कोन कंदो ऐं पैदल हलंदो हो कार बि असांजी हुई पर गाॾीअ में चढ़ंदो कोन हो पैदल पैदल वेंदो हो सुज़ुकियुनि में चढ़ी वेंदो
ऐं पंहिंजे पाण खे सम्झंदो त मतलब हर फन मोला वाली जेकी लाइफ हूंदी आहे उहा उन्हनि ज़िंदगी गुज़ारी आहे मतलब जीअं पाण जे उन शयुनि ते पंहिंजी ज़मीन ते पंहिंजी गाॾियुनि ते कॾहिं बि गुरूर कोन कयो आहे बिल्कुलु सादी ज़िंदगी गुज़ारी आहे सुफ़ियानी ऐं साईं इहो वॾी ॻाल्हि हुई त पैसो खीसे में खणी कोन हलंदो न कॾहिं पैसो ईअं ॻणी न कॾहिं पैसो खणी अच्छा हा का बि ॻाल्हि कोन दुकान ते वेंदो या शइ का वठंदो त पोइ पैसा मूं वटि ई हूंदा आउं ॾींदो पाण खीसे में कॾहिं 5 रुपया बि कोन रखी खीसे में उनजो ख़ासि सबबु कॾहिं ॿुधाईंदा मां छो इहो त मक़सदु त पैसे सां हुनजो प्यारु न आहे अच्छा हुनजो पैसे सां प्यारु न आहे हुनजो लगन न आहे हिन दुनिया सां इन हिसाब सां सही सही ऐं बाक़ी माण्हुनि सां कचरियूं करणु या माना महफ़िलूं मचाइणु महफ़िल मचाईंदो पाण ॻाईंदो हुयो हा न पाण कोन ॻाईंदो अच्छा पाण ॻाईंदो कोन पाण बि ॻाईंदा आहिनि न पाण कोन ॻाई पाण शाइरी कई सा बंदि हुई असां हुनजे फोत थी वञण खां पोइ इहो जेको किताबु छपरायो आहे अच्छा तव्हांखे ख़बर हुई त शाइरी करे थो जी जी हा शाइरी करे पियो हुनजो हो किताबु पर हुन ज़ाहिर कोन कयो जेसीं हयात हो हुनजे हयात फोत थी वञण खां पोइ असां वरी इहो पंहिंजो किताबु ठाहियो हुनजा हथ कया सभु कुझु कया पोइ इहो असां किताबु लिखायो हुन छपरायो ऐं पोइ असां जेको सुंघ साईं कयो आहे जेको ई असांजे सुंघ जा आहिनि ॻाईंदा आहिनि असां वटि मेड़नि मलाखड़नि में या असां इहो फ़क़ीर जी शाइरी ॻाईंदा आहिनि सही सही मेलो फ़क़ीर जो अलॻि सां बि थिए थो या न जी साईं मेलो मेलो 12 महीने से कंदा आहियूं दरगाह बि ठाराई अथऊं दरगाह पे मुक़ाम अच्छा हा वाह वाह रंग लॻाए छॾिया अथव जी दरगाह वॾी ऐं हुन खां सवाइ 12 महफ़िल कंदा आहियूं जेको हुनजो ॾियारो 12 रमज़ान में हुन फोत कयो रमज़ान में असां माना हुनजो ॾियारो बि कंदा आहियूं ऐं रोज़ो बि खोलाईंदा आहियूं राति जो असीं महफ़िल कंदा आहियूं सही हा ख़ासि सभु ॻाइणा ईंदा आहिनि पोइ को कंहिंजो कलाम ॻायो कंहिंजो सही असांजा पंहिंजा बि हूंदा आहिनि उहे वरी फ़क़ीर दरगाह ते भला ॿिया बि अचनि था सुठा माण्हू हा सी ॿिया माण्हू ॻाइणा पीर के अमीर के मुर्शिद हा साईं उहे बि ईंदा आहिनि अच्छा ईंदा आहिनि ऐं जेको जानण फ़क़ीर आहिनि इहो पाण बि मिसाल करे वियो पर हिननि जा बि फ़क़ीर ईंदा आहिनि असां वटि अच्छा अच्छा उहे बि उन ई ॾियारे ते ईंदा आहिनि माशाल्लाह ज़बरदस्त ग़ुलाम हुसैन साईं तव्हां भला साईं जो ई कलाम ॻायो हाणे या अॻु में ॿियो बि कलाम ॻाईंदा आहियो या छा असां बाबा एजाज़ साईं जी ॿोली ॻाईंदा आहियूं हुनजा फ़क़ीर आहियूं अच्छा फ़क़ीर साईं जन असांजे पाड़े जा मोहबत वारा असांजी सोबत हुई फ़क़ीर जन सां सही सही पोइ हुननि जो बि असांजो हक़ आहे फ़क़ीर जन जो पोइ साईं जो भला जेको कलाम आहे तव्हां कंपोज़िशन पंहिंजी कई आहे जी ही फ़क़ीर साईं जन जो बि असां पंहिंजे ख़्याल में तरतीब कयो अथऊं कलाम अच्छा अच्छा माना दुनू तरतीब पाण ॾियो था कलाम ॾींदा आहियूं वाह वाह पोइ हाणे छा ॿुधाईंदो हाणे फ़क़ीर कमर अली साईं जो हिकिड़ो बोल ॿुधाईंदा वाह 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 बिल्कुलु मां ॿुधणु चाहींदसि सूफिया वारे सुंग में सूफिन वारे सुंग में कायम ही कानून ला मकसूद फिदारेन इल्लाहु जाहिर की बातों माया माल मता जो ओसियड़ो न ऊन ओ मोहब्बती मजमून फहम से खारे फज़कुर जो रहबर रंग रचायो आ रंग लायो रहबर रंग रचायो आ रंग लायो मोहब्बती मैखान में है माझी थी मैदान में मोहब्बती मैखान में है माझी थी मैदान में रहबर रंग रचायो आ रंग लायो रहबर रंग रचायो आ रंग लायो मोहब्बती मैखान में है माझी थी मैदान में मोहब्बती मैखान में वो माझी थी मैदान में रंग रचायो आ रंग लायो रहबर रंग रचायो आ रंग लायो मोहब्बती मैखान में है माझी
शाही शुभ शाही बिगल बजायो रंग लायो शाही बिगल बजायो रंग लायो मोहब्बती मैं खान में है माछती मैदान में मोहब्बती मैं खान में वो माछती मैदान में रहबर रंग रचायो रंग लायो रहबर रंग रचायो रंग लायो मोहब्बती मैं खान में वो माछती मैदान में मोहब्बती मैं खान में है माछती मैदान में खुदी जा कंबर अली व्या कंबर अली व्या ख्याल खुदी जा कंबर अली व्या ख्याल खुदी जा मुकम्मल मौज मल्हायो रंग लायो मुकम्मल मौज मल्हायो रंग लायो मोहब्बती मैं खान में है माछती मैदान में मोहब्बती मैं खान में है माछती मैदान में रहबर रंग रचायो रंग लायो रहबर रंग रचायो रंग लायो मोहब्बती मैं खान में हो माछती मैदान में मोहब्बती मैं खान में है माछती मैदान में वाह साईं वाह मोहब्बती में खान में वाह 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 अच्छा सर मूंखे तव्हांखां हिकिड़ो सवाल करिणो हुयो तव्हां हिन जी किताब उन्हनि जे मरण खां पोइ छपराई हुई पहिरियां छो न छपराई पहिरियां छो तव्हांजे दिमाग़ में न आयो उनजी शेरो शाइरी इहे सॼी तव्हां वटि रखियल हुई छा हुयो न पहिरीं छा हो त पर ख़्यालात बि कोन हुओ शौक़ु बि कोन हुओ त किताब ज़ाहिर कयां मतिलबु तव्हांखे शौक़ु कोन हुयो या उन्हनि खे हुनखे पाण खे थोरो शायदि कोन हुओ शौक़ु तंहिंजे करे रखियो वेठो पाण वटि कापी साईं त इन ते वधीक तफ़सीली कचहरी कयूं था पाण ऐं शेर बि पढ़ंदासीं उनड़ साहिब जो सो नंढड़ी साई वठूं सदफ़ पहिरियां ठीकु आहे नाज़रीन हलंदासीं हिकिड़ी नंढड़े कमर्शियल ब्रेक जी तरफ़ खोड़ सारा सवालात आहिनि तव्हां शेरो शाइरी बि करे सघो था असांजे प्रोग्राम में कॉल करे कमर्शियल ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं असां सां गॾु रहिजो सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे सिंध टीवी जे ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में मां भलीकार थी कयां असांजी गुफ़्तगू हली रही हुई ब्रेक खां पहिरियां वञण खां पहिरियां मुंहिंजो जेको हिन खां सवालात हुयो त इन्हनि बुक जेके उन्हनि जे मरण खां पोइ छो लिखराई उन्हनि जा किताब उन्हनि जी शाइरी इहे उन्हनि जे कमरे में पिया हुया या उन्हनि तव्हांखे उन्हनि वसियत कई हुई त मुंहिंजे मरण खां पोइ किताब छपायो वञे ऐं इन जी ख़ासियत छा आहे इन किताब जी त ख़ैर खोड़ सारी हिन में शेरो शाइरी मां पढ़ी आहे इलाही सारा हिन में सूफ़ियाला कलाम बि आहिनि ऐं जेकॾहिं इहा इरशाद जेकॾहिं ईअं असां वेठा हुजूं चांदनी राति हुजे सितारा चमकंदा हुजनि ऐं हिकिड़ी लाइटनि वेही वेही हेठां ऐं इहा किताब पढ़णु घुरिजे त दिमाग़ खे केतिरो सुकून मिलंदो अच्छा वरी ॿी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिन में जेको आहे सो आरफाणो कलाम बि आहे हिन में मिजाज़ी कलाम बि आहे मां जेको कलाम ॿुधणु चाहे या पढ़णु चाहे सो उन्हनि कलामनि में हिकिड़ो शेर तव्हांजी नज़र कयां थो ऐं फ़क़ीर कंबर अली साहब जो कलाम आहे दिलि थी चवे दास्ताने फ़िराक हिजर लिखिजे दिलि थी चवे दास्ताने फ़िराक हिजर लिखिजे रवैयो जाने जाना ग़म ऐं फ़िकुर लिखिजे वाह ॿुधी बयानु कासिद जो पोइ सदमो दिलि खे खून जिगर सां कोरे काग़ज़ ते अहवाल अंदरि लिखिजे दिलि थी चवे दास्तान फ़िराक हिजर लिखिजे ऐं ॿियो शेर अथनि त नशे में चूर मए में मख़बूर भरपूर आहियां नशे में चूर मए में मख़मूर भरपूर आहियां शौक़ में सरशार नीह में निर्वार दुनिया खां दूर आहियां जीअं साईं चयो न दुनिया खां दूर उन्हनि खे हुई कोन्हे त मां पंहिंजे सवाल जो जवाबु चाहींदसि तव्हां खां त उन्हनि किताब उन्हनि जे मरण खां पोइ तव्हां छो लिखराई उन खां पहिरियां छो न उनजी ख़्वाहिशात वग़ैरह न उन जी ख़्वाहिश एतिरी कान हुई हुन पाण रखी छॾियो उनखे कोन हो शायदि हिन ख़्यालु पोइ असांखे अचानक ख़्यालु आयो त जे हुन किताब लिखियो आहे शाइरी कई आहे ऐं उहो हिन हिसाब में हो त असां जंहिं महिल हिन जे आयासीं त असांजो हुनजो किताबु लिखाइजे ऐं
छपराइजे ऐं दुनिया में थोरो हुनजो नालो कटिजे ऐं हुन खां अलावा वरी जेको असांजो मक़सदु हो त असां हिनखे वधीक जेको सो दुनिया में मशहूरु करियूं या असीं हुनखे कुझु करियूं जो असां पुठियां हुनजे आहियूं जेके गादी नशीन आहियूं त असां हुनखे कुझु थोरो वधीक जेको हुनखे सो करियूं उन लाइ करे असांजो किताबु छपायो पोइ असां माण्हू कया जेके हिनखे ॻाइनि वधीक हिनखे थोरो कनि मेड़नि मलाखड़नि में बि असां माण्हू कया जेके हुनखे ॻाईंदा आहिनि हीअ फनकार आहिनि हीअ ॿियो बि फनकार आहे 2 टे फनकार आहिनि उते असां हाणे किताब असां काफ़ी विराया आहिनि असां 400-500 कापी कई हुई जेका असां टोटली विराए छॾी आहे माण्हुनि जी हा तव्हांखे हाज़िर अच्छा माशाल्लाह तव्हांजी लेखणी आहे कलाम मां त लॻे थो तबियतनि ॾाढा ख़ुशि मिज़ाज बि हुया माठीड़ा बि हुया सादा बि हुया वधीक तव्हां ॿुधायो तव्हां सां गॾिजंदड़ हुया मिलंदड़ हुया तव्हां सां रहंदड़ हुया असां त असीं बचपन खां वठी गॾु हुआसीं पढ़ियासीं बि गॾु रहियासीं बि गॾु ऐं आख़िर ताईं बि जेको सो सभु वॾियूं मिल्कियतूं मूं संभालियूं हुनजूं ऐं आख़िर ताईं असीं गॾु हुआसीं ऐं हुनजूं 2 भेनरूं हुयूं जेके अञा ताईं मूं वटि मूं सां गॾु आहिनि ऐं मिल्कियत बि हुनजी मूं वटि ई आहे सारी सभु जेका बि हुनजी हुई छो जो हुनखे औलाद कोन हो हुन धीउ न को पुटु घरवारी हुई उहा हींअर फोती हुई आहे ऐं माना सॼी मिल्कियत ई राम संभालिया थो हींअर वेठो कॉल वठी वठूं सदफ़ पोइ ॻाल्हायूं था कयूं था जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आप खुश आयो साईं बिल्कुल ठीक ठाक साईं केर पे ॻाल्हायो अल्लाह ताला कोई अलीगुल भट्टी दा सदर कराची आर्मी को ॻाल्हाया तो ता जो प्रोग्राम मूंखे ॾाढो पसंदि ॾाढो सुठो ऐं बहितरीन जेको तव्हां गेस्ट घुराईंदा हो ऐं जेका उन्हनि सां तव्हां गुफ़्तगू कंदा हुआ ॾाढी मूंखे पसंदि आहे ऐं काफ़ी कोशिशि कंदो आहे पर ॻाल्हि लॻंदी कोन्हे अॼु लॻी वई मुंहिंजी ख़ुशि नसीबी आहे हिकिड़ी जेको फरमाइश आहे ऐं अदाजन जेको तव्हांजो गुलूकार ॻाए थो सूफ़ी इनखे अगरि यादि हुजे पठाणे खान जो कलाम आहे हिकिड़ो मेरा दीन बि तूं मेरा ईमान बि तूं हिनजी आवाज़ में ॾाढो दर्द आहे ऐं गलो हिनजो ॾाढो साफ़ ऐं बहितरीन आहे ऐं दुआ ॾिनुमि तव्हांजो माशाअल्लाह तव्हांजा तमामु गेस्टनि खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम ऐं अल्लाह ताला तव्हांखे हिमत ॾे सिंध टीवी माशाअल्लाह ज़िंदाबाद ऐं अहिड़ा प्रोग्राम पेश करे थी ऐं बहितरीन सिंध टीवी जे लाइ मुंहिंजे लाइ मां दुआ कंदो आहियां मां बीमार आहियां पर तव्हांजो प्रोग्राम बि कोशिशि कंदो आहियां तव्हां जेको आहे मुंहिंजो बाईपास थियल आहे मुंहिंजे लाइ दुआ बि कजो तव्हां तमामु प्रोग्राम वारा मुंहिंजे अल्लाह ताला तव्हांखे माशाअल्लाह ॾाढो सुठो प्रोग्राम भाऊ अल्लाह ताला तव्हांखे जज़ाए भाऊ कोशिशि कंदा कयो हीअ जेके पुराणा असांजा अदाकार आहिनि जेके हिन दुनिया में फानी करे रहिया आहिनि हर प्रोग्राम में कोशिशि अहिड़ो उन्हनि जो को घर जो भाती पुट जाड़ी उन्हनि जी कीअं ज़िंदगी गुज़रे थी उनजे मुताबिक़ थोरो उन्हनि सां ॻाल्हाईंदा कयो त ख़बर पए त हिननि जे सुठे घराणे सां एॾो वॾो महान अदाकार उनजी फैमिली कीअं थी गुज़रे उनजी थोरी मालूमात मिली वेंदी सही थैंक यू वॾी महिरबानी भट्टी साहब रखतो रहंदा ऐं तव्हां एतिरी बीमारी में बि बाईपास थियल आहे बिस्तर ते वेठी करे असांजे प्रोग्राम खे तव्हां इंजॉय बि कयो था ऐं तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई ऐं असां तव्हांजे लाइ दुआ ई कंदासीं हिन जी वाक़ई में सुठी ॻाल्हि आहे जेके असांजा जेके पुराणा आर्टिस्ट आहिनि असांजी जेकी उमिरि खां पोइ वॾा जेके हुया या पोइ असांजे हिन हाल में बि काफ़ी सारा असांजा अहिड़ा सुठा आर्टिस्ट अहिड़ा सुठा एक्टर सिंगर जेके गुज़ारे विया जीअं असां मास्टर मंज़ूर जी ॻाल्हि कंदासीं उन्हनि जा इलाही ख़ूबसूरत गाना इलाही उन्हनि जी गाना जंहिंमें मां वोटिंग बि कयो उन्हनि जी वफ़ात थी वई इन जो सही चवणु आहे त जेकॾहिं उन्हनि जो कोई घर जो हिकिड़ो भाती असां सां गॾु हुजे असां हुन सां खोड़ सारी गुफ़्तगू कयूं उन्हनि जे बारे में उन्हनि खे ॼाण ॾियूं त माण्हुनि खे इलाही सुठो लॻंदो इंशाअल्लाह पूरी कोशिशि कंदासीं तव्हांजी इहा ॻाल्हि कंप्लीट करण जे लाइ सही शाइरी आहे हक़ीक़त जा हुका ऐं हिन कलाम जो शाइर आहे फ़क़ीर ख़ुदा बख़्शो नड़ो उर्फ़ फ़क़ीर कंबर अली जो कलाम आहे सो उन मां कुझु शेर मां तव्हांखे ॿुधायां थो वधीक फ़नकार ॻाए बि ॿुधाईंदो सो मिजाज़ी कलाम मां हिकिड़ो चूंड शेर तव्हांजी नज़र वरी पे ॾाढा नाज़ कनि हुस्न वारा ॾाढा नाज़ कनि हुस्न वारा जीअं खपे न कनि आहिनि वस वारा आशिक़ बेवस आहे न छा करे ॾाढा नाज़ था कनि हुस्न वारा जीअं खपे न कनि आहिनि वस वारा कीअं माणा करियो मारियो था छॾनि कीअं वरी रिणनि में रोलियो था छॾनि जीअं अचे न तीअं था कनि भली खणी मरनि मोहबत वारा ॾाढा नाज़ था कनि हुस्न वारा जीअं खपे न कनि आहिनि वस वारा ऐं नाज़ उन्हनि दिलियूं दीवानियूं कयूं वरी मोहे मोहबत मस्तानियूं कयूं सिर आशिक़ जे महिरबानियूं कयूं ॾेई अजब एनी इशारा ॾाढा नाज़ था कनि हुस्न वारा जीअं खपे न कनि आहिनि वस वारा ॾाढा नाज़ था कनि हुस्न वारा माशाअल्लाह साईं इहो वकील साहिबु मूंखे इहो ॿुधाइजो त औलाद त साईं जन खे कोन वई भला भाइर ॿिया मिट माइट न साईं भाइर कोन अकेलो माना पंहिंजे पीउ जो अकेलो पुटु सकील अथव ईअं खणी
उन खां पोइ वरी तव्हां जेको उनखे संभालियो जी था। हा मां असां बचपन खां गॾु हुआसीं मूंखे मुंहिंजी भेण न पायो पोइ आऊं गॾु ई न सां रहियसि पढ़ियासीं गॾु रहियासीं गॾु आख़िर ताईं गॾु असीं ॿई गॾु ई गॾु रहियासीं। अच्छा ख़ुदा बख़्श उन साईं जो नालो वरी कंबर अली ख़ान साईं कंबर अली जो वस्तुसि जॾहिं आयो हुन सूफ़ी रंग में आयो जानण फ़क़ीर तालिब थियो त उन्हनि तालिबीअ जो नालो इहो रखियो आहे कंबर अली। अच्छा अच्छा तालिब में थींदा आहिनि त वरी हुन में नाला वरी थोरो ॿियो तब्दील थींदा आहिनि नालो रखियो आहे कंबर अली। सही सही पोइ भला ईअं पंहिंजे ॻोठ में पंहिंजे तर में घटि ई रहंदो हूंदो छो त मेलनि मलाखड़नि ऐं महफ़िलुनि में घणो नसी उहो मेलनि मलाखड़ा जेके थींदा हुन टाइम ते वेंदो न त हूअं सॼो ॾींहुं ॻोठ हूंदो ऐं कचहरियूं कंदो माण्हू ईंदा हुआ कचहरियुनि ते हुते ऐं शाम जो टाइम हूंदो हुते होटल रेस्टोरेंट ते माण्हू सभु अची सुज़कनि वारा गॾनि वारा गॾु थींदा पोइ हिकु कचहरी हलंदी सिजल थियो शाम ताईं हुते असांजो स्टान हूंदो ॻोठ जो वाहिदनि उन ॻोठ असांजे मटियारी ज़िले में तहलको पए ज़िलो पए मटियारी हुन में असांजो टंडेजाम खां रस्तो वञे थो सिधो शाहपुर तरपुर बहरहाल वॾी महिरबानी विक्या साहिब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो ऐं असांखे बि इहा आगाही ॾिनी ॼाण ॾिनी त फ़क़ीर ख़ुदा बख़्श उनड़ साहिब जो कलाम असां ताईं बि पहुतो। सो साईं ग़ुलाम हुसैन सोलंकी साहिब तव्हांजी वॾी महिरबानी। सो तव्हां खां आख़िर में हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं उन खां पोइ वरी तव्हां खां मोकिलायूं था ऐं तव्हां खां मोकिलायूं कोन था जेके टीवी ॾिसनि था छो त असांजा मौज़ूज़ महिमान वरी इन कलाम खां पोइ ॿिया बि असांखे जॉइन कंदा कचहरी ॾाढी मज़ेदार आहे ॿिया महिमान कहिड़ा हूंदा इहो सरप्राइज़ आहे फ़िलहालु। सो कलाम ॿुधूं था ऐं ग़ुलाम हुसैन सोलंकी साहिब खां साईं वेरी महिरबानी तव्हांजी बि लख दौरा। पन पन मझपिरी पन पन मझपिरी हंधा दो तु हुजूर पन पन मझपिरी हंधा दो तु हुजूर दुधियारन दूर पाण जातो पाण खाए ओ इश्क में इंसान में गुल चमन गुलस्तान में ओ इश्क में इंसान में गुल चमन गुलस्तान में गुल चमन गुलस्तान में गुल चमन गुलस्तान में इश्क में इंसान में गुल चमन गुलस्तान में हो इश्क में इंसान में है गुल चमन गुलस्तान में। फलक आसमान में इश्क में इंसान में गुल चमन गुलस्तान में हो इश्क में इंसान में गुल चमन गुलस्तान में।
बहर बया बयाबान में ओ इश्क में इंसान में गुल चमन गुलिस्तान में ए इश्क में इंसान में ए गुल चमन गुलिस्तान में। ओ कंबर अली सिर सूरत वाह वाह छा मछा आए बणो ॾिस छा ओ कंबर अली सिर सूरत वाह वाह ॾिस बणियल आहे छा मछा गुण उन्हीअ जा तूं पियो गा गुण उन्हीअ जा तूं पियो गा दम दम दिली धयान में ओ इश्क में इंसान में गुल चमन गुलिस्तान में ओ इश्क में इंसान में है गुल चमन गुलिस्तान में ओ गुल चमन गुलिस्तान में है गुल चमन गुलिस्तान में इश्क में इंसान में गुल चमन गुलिस्तान में ओ इश्क में इंसान में है गुल चमन गुलिस्तान में। वाह वाह सो नंढी साई वठूं था पाण बिल्कुलु, ऐं मोटी अचूं था ॿियनि महिमाननि सां गॾु। ठीक है नाज़िर रहंदासीं कमर्शियल ब्रेक जे तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। असां सां गॾु रहिजो। सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में वरी हिकु भेरो तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था ऐं मोज़िज़ महिमाननि सां तव्हांजो तारुफ़ करण खां पहिरियां आउं पढ़ंदुसि अॼु बि रोज़ानी जी जल अख़बार जेका कराची हैदराबाद सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे। अॼु ख़ैरनि सां अरबा जो ॾींहुं आहे 30 सितंबर 2020 बमुताबिक़ 12 सफ़रुल मुज़फ़र 1442 हिजरी सिफ़ा 8 अख़बार जा आहिनि ऐं क़ीमत हिन अख़बार जी 20 रुपया आहे। सो PDM पारां पहिरियों जलसो 11 अक्टूबर ते कोयटा में करण जो ऐलान। हुकूमत जे ख़ात्मे ताईं तहरीक जारी रहंदी अपोज़िशन जो इहो चवणु आहे ऐं अपोज़िशन जे हिकु अॻुवाण केस में लॻंदड़ इल्ज़ाम जो जवाबु न ॾिनो। फवाद चौधरी जो वरी इहो चवणु आहे। मुर्तज़ा वहाब साहिब फरमाए थो त वफ़ाक़ी सरकार जी ग़लति पॉलिसियुनि सां केस जो बहरान पैदा थियो आहे ऐं वज़ीर आज़म सां अब्दुल्ला जी मुलाक़ात अफ़गान हुकूमत ऐं तालिबान में सिधियुनि ॻाल्हियुनि बाबति ग़ौर वीचार ऐं मनी लॉन्ड्रिंग केस जे हवाले सां तव्हांखे अपडेट कयूं त शहबाज़ शरीफ़ 14 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते नेब हवाले थी वियो आहे ऐं जेका सुपर लीड ख़बर आहे उहा वज़ीर आज़म तरफ़ां आहे। उनजो बयानु छपियो वियो आहे त नवाज़ शरीफ़ खे ॾे आणण लाइ टास्क परॾेही वज़ारत ऐं FIA हवाले कंहिंखे बि NRO न मिलंदो। वज़ीर आज़म साहिबु चवे थो ऐं सिंध में मकानी इदारनि जे मुलाज़िमनि जी पघार AG सिंध ज़रिए जारी करण जो फ़ैसिलो। थरपारकर में मासूम ॿारनि तां मौत टारो न कयो वधीक 7 ॿारनि जे साह जो सॻो टुटी पियो ऐं सिंध हुकूमत लाइव स्टॉक खाते लाइ 64 करोड़ रुपया जारी करे छॾिया ऐं इन खां सवाइ डॉक्टर माहा जे बारे में तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त डॉक्टर माहा जो क़तल या आपघात जांच ऑफिसर खे चालान जमा करण लाइ मोहलत ॾिनी वई आहे ऐं गोसपुर भरिसां तेगाणी बिरादरीअ में पुराणो तकरार ॿीहर भड़की पियो फायरिंग नींगर क़तल। इहे पुराणा क़बाइली तकरार बि असांखे तमामु घणो पोइ ते धिके वेंदा आहिनि। उन सां थींदो ईअं आहे त उन इलाइक़े जे ॿारनि जी तइलीम मुतासिर थींदी आहे लॾ पलाण थींदी आहे माल मिल्कियत जो ख़ात्मो ईंदो आहे ज़हनी सुकून जो बि ख़ात्मो ईंदो आहे ऐं इंसानी जानियुनि जो बि ख़ात्मो थींदो आहे। सो सोच वीचार खां कमु अचे ऐं पाण में जेकॾहिं भाईचारो क़ाइमु कजे त अहिड़ा मसइला थींदा ई कोन। शोबिज़ जी ख़बर 4 लहण खां पहिरियां मां तव्हांखे वरी हिकिड़ी ॿी ख़बर पढ़ी ॿुधायां। उहा ख़बर बि अॼु ॾाढी कम वारी ख़बर आहे। सो ॾुख थींदो आहे मूंखे अहिड़ियुनि ख़बरुनि पढ़ंदे बि। सो अलाए जे छो माण्हू जानवर थी विया आहिनि। शिकारपुर में नींगर सां ज़्यादतीअ जी कोशिशि पुलिस केस न वरितो। शिकारपुर में नींगर सां ज़्यादती जी कोशिशि पुलिस केस न वरितो। शबीर बंगराणीअ खे रस्ते वेंदे जवाबदारनि रोके
ज़्यादतीअ जी कोशिशि कई, नींगर जी रड़ियुनि ते इलाही के वासनि पहुची खेसि छॾाए वरितो, जवाबदार फरार। सो मूं तव्हांखे जीअं चयो न त माण्हू पोइ मरी वियो आहे, इंसानियत अलाए जी छो काॾां थी वञे केॾां थी वञे का ख़बर नाहे, को बि हयाव न रहियो आहे, को बि पंहिंजाइप जो रिश्तो न रहियो आहे, अखियुनि में उहा ॻाल्हि न रही आहे, ऐं दिलि में अलाए जे छो कट चढ़ी वई आहे, अलाए छा आहे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। जो अहिड़ा वाक़िया पेश अचनि था शोबिज़ ते जेकॾहिं निगाह विझूं उन सिफ़े ते त अली ज़फ़र मौसीक़े जो वज़ीर आज़म आहे, मां नथो चवां अरीका हक़ थी चए, ऐं सारा खान खां जाच अमृता सां झेड़े खां पोइ सेफ शहर छॾे ॾिनो, ऐं तुर्क अदाकारा मारिया बीजे ब्रांड एम्बेसडर मुक़ररु थी वई आहे। आज़रबाईजान में चकरियूं थियूं आहिनि, परॾेही ख़बरूं तव्हांखे ॿुधायूं, 30 विड़ाक मारिजी विया, सलामती काउंसिल जो इजलास तलब, ॿियूं बि तमामु घणियूं ख़बरूं क्रिकेट जूं, ज़राअत जूं, ऐं हाल अहिवाल मुल्की ऐं शहरी हाल अहिवाल तव्हांजे इलाइक़े जो को बि जेकॾहिं मसइलो आहे त उहो बि हिन अख़बार में रिपोर्ट थींदो आहे। तव्हां रोज़ानी जीजल अख़बार पंहिंजे वेझे हाकर खे चई छॾियो पाण पढ़ो ऐं पंहिंजनि बुज़ुर्गनि खे पंहिंजनि घर वारनि खे बि पढ़ी ॿुधायो। मोज़िज़ महिमान ॿिया बि पहुची विया आहिनि असांजे प्रोग्राम में। प्रोग्राम तव्हांखे चवंदा आहियूं त चस वारो हूंदो आहे, सो अॼु बि ॾाढो मज़ेदार प्रोग्राम आहे। कुझु महिमाननि सां मोकिलायोसीं, कुझु महिमान वरी असांजे प्रोग्राम जो ॾिसो थिया। जी केरु आहे सदफ़? जी नाज़रीन, असांजा जेके मोज़िज़ महिमान आहिनि इन्हनि जो ख़ूबसूरत आवाज़ बि आहे हबीब फ़क़ीर, शफ़ी फ़क़ीर जा हे शागिर्द आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तव्हांखे वेलकम थी कयां सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? सही। अभी साईं वरी मुंहिंजे तरफ़ां भलीकार लख थोरा तव्हां आहियो, अॼु तव्हां सां गॾु ढोलक ते साथ ॾींदो असांजो मानाए थो साईं। मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में साईं जी सूरत ॾिसंदा आहियूं, अॼु ख़ासि तौर असांजे प्रोग्राम जो शुभ थियो आहे, ढोलक ते साथ निभाईंदो मोहम्मद ख़ान साहिबु, उनखे भलीकार चऊं था। साईं वॾी महिरबानी लख थोरा। उस्ताद मोहरम नाज़ त अॻे ई असां सां गॾु, भला उस्ताद शफ़ी फ़क़ीर खां कॾहिं खां सिखो था, छा माना जेको आहे पोज़ीशन आहे सिखण जी, सिखो पिया या सिखी वरितो अथव? साईं सिखण जेतिरी त हा माण्हू जेतिरो सिखंदो उहो तमामु घटि आहे। हा हा, के वरी चवंदा असां साईं सिखी विया आहियूं। न इहा ॻाल्हि न आहे, असां अञा सिखूं पिया। अच्छा जी हा, सिखूं पिया, माना सबक़ु पहिरियों आहे अञा। जी हा, सबक़ु पहिरियों। ऐं साईं शफ़ी साईं जी तबियत नाचाकी बि हुई, बीमार पियो, कीअं आहे? हाणे अल्लाह जे करम सां बिल्कुलु सही आहे, तव्हांजी दुआनि सां सही 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 आहे। सो ॻणती सॼी सिंध खे वरायो, ऐं शफ़ी फ़क़ीर जी बीमारी जी ख़बर माना ईअं बाहि वांगुरु भड़की वई जाॾे काॾे, त पोइ दुआऊं बि तमामु घणियूं थियूं। सो बराल दुआउनि जे तोफ़ेल वरी साईं जी तबियत बिल्कुलु ठीकु थी वई आहे। सो रागदारी ॾांहुं शौक़ु कीअं थियो, छाजे करे भला इहा फील्ड वरितव? ॿिया कम बि त आहिनि दुनिया में। जी हा साईं, जेको राग रंग असांजो फ़क़ीरनि जो पेशो आहे। अच्छा अच्छा, जी हा, सही बचपन खां वठी शौक़ु हो उन हिसाब सां। ॻाइण जो शौक़ु हुयो, केतिरा साल थी विया आहिनि तव्हांखे अंदाज़न? मतिलबु हे त चलो बचपन खां शौक़ु हुयो, सिखंदे घणा साल थी विया आहिनि तव्हांखे? तक़रीबन 2010-11 खां पोइ माना 11 में 10 में मतिलबु तव्हांजी तयारी हुई, 11 खां तव्हांजा जेके गाना अचणु शुरू थी विया? माना 10 में जीअं बोर्ड आई त तव्हां वटि बि मौसीक़ी जी बोर्ड अची वई? बिल्कुलु, बोर्ड खां पोइ फनकार थियासीं। बोर्ड में तव्हां फनकार थी वियो? वाह वाह वाह। पोइ को एल्बम बि कयो अथव, को कैसेट वग़ैरह बि आई? 2010 में न दौर हुयो कैसेट जो बि? जी हा, हाणे त ख़तमु थी वियो आहे। जी हा, बिल्कुलु। उन ज़माने में का आई का कैसेट? जी असीं कैसेट कईसीं, मीर कलोई जी सिलेक्शन हुई। अच्छा। ऐं उन में गीत हिकिड़ो मीर कलोई जो हुयो, ख़ुशि हर को हुजे शल यारनि सां, पंहिंजी रीस न कंहिंजे भाॻनि सां। उहो गीत तमामु सुठो हलियो दोस्त। माना मशहूरु थियो तव्हांजो कलाम? जी हा। कैसेट हिकिड़ी ई कयव? जी हा। वाह वाह, हिकिड़ी कैसेट जेका मशहूरु थी वई। सही। वाह 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 साईं, ज़बरदस्त। उन खां पोइ वरी शौक़ु न थियो आहे इन एल्बम कैसेट तरफ़? वग़ैरह करण जे लाइ उन खां पोइ हाणे बि थियनि त पिया पंहिंजे ख़र्च ते पाण? सिंध टीवी जी वॾी हसरत हुई दिलि में, हा, जेका अॼु बिल्कुलु पूरी थी आहे। अलाह साईं कई आहे मोहम्मद ख़ान जे दुआउनि सां, उन्हनि जे ताउनि सां। वाह वाह। सो हाणे हसरत सिंध टीवी ते अचण जी पूरी थी वई, सो हाणे असांजी हसरत बि पूरी कयो। बिल्कुलु साईं। कलाम असांखे ॿुधायो। ख़ूबसूरत ख़ूबसूरत। वाह वाह कयो। जी अयूब कोसे जो गज़ल तव्हांजी नज़र कयूं था। वाह वाह, भलो शाइर साईं अयूब कोसो, ॾाढो सुठो शाइर। हा बहारनि जी रात गुज़रे थी, हा बहारनि जी रात गुज़रे थी, मुंहिंजी रोअंदे हयात गुज़रे थी। हा बहारनि जी रात गुज़रे थी, मुंहिंजी रोअंदे हयात गुज़रे थी। जे तू न ईंदे त मौत ईंदो, जे तू न ईंदे त मौत ईंदो। कान का वारदात गुज़रे थी,
सिंधुअ ते कुंवारिल डिघा जुल्फ वारिया निगाहुल खे नक्शा हुसन जा उतारिया असांखे निहोड़े छॾियो यादगिरिल असांखे निहोड़े छॾियो यादगिरिल सिंधुअ ते कुंवारिल डिघा जुल्फ वारिया निगाहुल खे नक्शा हुसन जा उतारिया असांखे निहोड़े छॾियो यादगिरिल असांखे निहोड़े छॾियो यादगिरिल दरन ते फुलारियूं चंबेली जुलामूं खणी सूग आयूं पखियुनि जूं उॾारूं दरन ते फुलारियूं चंबेली जुलामूं खणी सूग आयूं पखियुनि जूं उॾामूं गुलाबी हथनि ते ॿटे दीप ॿारिया निगाहुनि खे नक्शा हुसन जा उतारिया असांखे निहोड़े छॾियो यादगिरिल असांखे निहोड़े छॾियो यादगिरिल लथो सिजत सुॾियो सॼो जाम शोरो न खुशबू जो मेड़ो न टहकन दोरो लथो सिजत सुॾियो सॼो जाम शोरो न खुशबू जो मेड़ो न टहकन दोरो सुगंध ॾींहं कारियल सॻन में गुज़ारिया निगाहुल खे नक्शा हुसन जा उतारिया असांखे निहोड़े छॾियो यादगिरिल असांखे निहोड़े छॾियो यादगिरिल निहारे हथनि जूं लकीरूं उथियासीं जफ़ा उन जे ऋण खे न जागे सघियासीं निहारे हथनि जूं लकीरूं उथियासीं वफ़ा उन जे ऋण खे न जागे सघियासीं विछोड़नि जा दिल ते सितारा कुमारिया निगाहुल खे नक्शा हुसन जा उतारिया असांखे निहोड़े छॾियो यादगिरिल असांखे निहोड़े छॾियो यादगिरिल सिंधुअ ते कुंवारिल डिघा जुल्फ वारिया निगाहुल खे नक्शा हुसन जा उतारिया असांखे
असांखे निहोड़े छॾियो यादगिरियल असांखे निहोड़े छॾियो यादगिरी वाह साईं वाह असांखे निहोड़े छॾियो यादगिरी यादगिरियूं वॾियूं ज़ालिम आहिनि असांखे बि यादगिरी अची वई आहे त ब्रेक वठिणो आहे अच्छा ठीक है नाज़रीन हलंदासीं हिकिड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं असां सां गॾु रहिजो सलाम से शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं हबीब फ़क़ीर असांखे ॾाढो सुठो कलाम ॿुधायो अयूब खोसे शाइरी अयूब खोसो सिंध जो सरमोट शाइर आहे ऐं ख़ासि तौर ते वाई ऐं गज़ल ॾाढा हुनजा भला हूंदा आहिनि सांझ धीआ दीप ॿारे पोइ हलूं तरस थोरो हूअ निहारे पोइ हलूं ऐं खोड़ सारा हुनजा कलाम जेकी असां ॿुधंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते मज़ो बि उन्हनि खां वठंदा आहियूं ऐं उहे कलाम जेके आहिनि से उहे सिर्फ़ु ईअं माना ईअं मज़े वठण जा बि न आहिनि उन्हनि कलामनि में नसीहत बि हूंदी आहे तव्हांखे गाना ॻाइण जी कीअं शौक़ु थियो मूंखे इहो ॿुधायो गाना ॻाइण जो शौक़ु बसि मूंखे कंहिं चयो सलाह ॾिनी कंहिं चई त यार तुंहिंजो आवाज़ु चङो आहे पोइ वरी मां पंहिंजो आवाज़ु पाण रिकॉर्ड करे ॿुधो त मिड़ई कुझु जेकी फनकार आहिनि कुझु फनकार सभिनी लाइ नथो चवां कुझु फनकार उन्हनि में थोरो चङो पियो लॻा मां सो मां चयो हाणे जिते वणणो आहे उते कांडेरो वणो आहे चवंदा न अपने मुंहुं मियां मिठू मतिलबु पाण ई ॿुधी पंहिंजी तारीफ़ पाण करे पाण ई सिलेक्ट करे छॾियो त मां गानो ॻाए सघां थो ऐं पोइ गाना ॻाए पाण ई त कबो आहे न इहो अकुल जो कमु आहे तव्हां इहो मूंखे ॿुधायो त अकुल वॾो या उठ वॾो सारी ॻाल्हि आहे उठ वॾो आहे अकुल त नंढड़ो ई हूंदो न अच्छा हेतिरे दिमाग़ में हेतिरो अकुल उठ इलाही वॾो आहे हा सही था चओ इहो इन जे करे ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं उठ खे जेको आहे न सो मोटरसाइकिल ते माण्हू खणी वेंदा आहिनि सफ़र कंदे कॾहिं कॾहिं वीडियोज़ ईंदियूं आहिनि उठ खे मोटरसाइकिल ते राची रिक्शा में हो पहिरियां माण्हू जी मिसाल हूंदी हुई कि तुम्हें समझाना ऊंट को रिक्शे में बिठाना पर अॼुकल्ह जॾहिं से मंडी लॻंदी आहे त हुन में वाक़ई में ॾिसंदा आहियूं त उठ खे रिक्शे में खणी वेंदा आहिनि हा सही माना उठ वॾो आहे न उहा मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां तव्हांखे चयमि न उहा ई ॻाल्हि आहे बिल्कुलु यकीन वाह पोइ तव्हां सही चयो त अॻे मां ग़लति थी कोन थी सघां ऑफ कोर्स उस्ताद मुहर्रम नाज़ साईं भला ॾियो हाल वाल अॼुकल्ह भला जेका मौसीक़ी ॻाइजे जेकी फनकार ॻाइनि था तव्हां बि मौसीक़ार आहियो ॾाढा सुठा सो कॾहिं कॾहिं ईअं तव्हांखे लॻंदो आहे त मां हिते वेठो आहियां वॼाइण में कॾहिं फ़र्क़ु महसूसु थींदी हूंदव कॾहिं वरी दिलि चवंदी हूंदव त यार माना कॾहिं चवंदी आहे सम्झी वियो सवाल खे सम्झी वियो माना पूरो न कयो कॾहिं कॾहिं इहे थींदो आहे जो फनकारनि खे ॻाइणु घटि ईंदो आहे ॻाल्हियूं घणियूं ईंदियूं आहिनि हा सची ॻाल्हि अथव असल में न अचणु कंहिं बि शइ जो जेको आहे न सिखणु उन में पोइ इख़लाक़ बि कोन थो रहे माण्हू सची तमीज़ बि कोन थी रहे माण्हू सिखनि था उन में इख़लाक़ तमीज़ बि रहे सही भला फनकार जे लाइ छा ज़रूरी आहे सुर ज़रूरी आहे ताल ज़रूरी आहे छा माना साईं चवणी थी आहे त बेसुर हुजे बेगुरो न हुजे अच्छा रिदम में हुजणु ज़रूरी आहे पहिरीं नंबर ते रिदम मूं में आहे मां ॻाए सघां थी इहा ॻाल्हि आहे मुंहिंजे बिल्कुलु तव्हां इरशाद जे मुक़ाबले ज़बरदस्त ॻाए सघो था हिकिड़ो ड्यूट कराइजे वाह उस्तादी बि ज़रूरी आहे शागिर्दी उस्तादी बि ज़रूरी आहे या पंहिंजे लेखे जेको ॻाए थो इलाही माण्हू फनकार ॾिठा अथनि जेके पंहिंजे लेखे ॻाइनि था पॉपुलर बि आहिनि मशहूरु बि आहिनि पर चवंदा आहिनि त बे उस्ताद हो माना चङो न आहे माण्हू ईअं आहे न हीरे खे तराशणु लाज़मी आहे जॾहिं उहो सुठो तराशजी ईंदो त उहो मार्केट जे वॾनि बोल्स में वॾनि डिस्प्ले जे मथां जेको आहे हुनजो राज हीरो तव्हांजे साम्हूं हेॾो वॾो वेठो आहे बसि हाणे तराशणो आहे मूंखे महिनत करणी रिकॉर्ड करे ॿुधंदमि पंहिंजी आवाज़ पोइ मां बि ईअं चवंदमि त मूंखे बि लॻे पियो मां इलाही सुठी इरशाद जा शागिर्द मां इरशाद जी शागिर्द कोन थींदसि न इरशाद हिकिड़ी ॻाल्हि आहे शाइरी जी तमामु सुठी मुश्किल शाइरी कंदो आहे ऐं एल्बम जी सिलेक्शन में बि ॾाढो सुठो तजुर्बो आहे उन जी वजह इहा ई आहे अलाह हुननि खे अॼु सिंगिंग में बि शोहरत ॾिनी आहे उस्ताद तव्हां मुंहिंजी तारीफ़ कयो था मुंहिंजी दिलि नथी चए त मां कॉल वठां तव्हां मुंहिंजी तारीफ़ कयो वणे थी ॻाल्हि सो बहरहाल दोस्त जो बैलेंस मथां आया थी वञे सो हुनखे बि शामिल कयूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं छा ख़ुशि आहियो साईं बिल्कुलु ठीकु ठाक साईं ख़ैरियत मज़े में तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह साईं शुक्र अल्लाह जो साईं अल्लाह ने को कर बाराम खां जी भाउ जी शाला साईं ख़ुशि आहे ॿियो ख़ैर आहे माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम वियो रे कल असांजी भेण पूने प्रोग्राम में अॼु वरी अची वई आहे हा बिल्कुलु साईं वाह हर जाइ हर महफ़िल में कमी महसूस थी थिए असां वटि मेलो तो हले अचो तव्हां मेले ते जी काथे साईं मेलो आहे साईं
सही आहे साईं हाकिम शाह पटवारो ज़िलो कंबर शदागढ़ बाराम जे पासां हाकिम शाह पटारो सही 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 सो मेला साईं के मेले जी मिठाई खाऊं गॾिजी बिल्कुल बिल्कुल वाह 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 भला इहो चवंदा आहिनि मेले जी मोट ॾुखी हूंदी आहे इहो छो जी साईं मोट वाकई ॾुखी मां पाण मेले ते न वञी सघियो आहियां इहो तव्हां वञी न सघिया आहियो न चवंदा आहिनि मोट ते माण्हू उदास हूंदो आहे कंहिंजी माना कंहिंजो खीसो कटिजी वेंदो आहे कंहिंखां पोइ दोस्त विछड़ी वेंदो आहे अच्छा ॿियो ख़ैर आहे साईं ॿियो साईं ख़ैर कीअं बिजली जो सही सिस्टम बिल्कुलु बोरान थो हले रोज़ एॾा वॾा कप था चांहि जा पियो कॾहिं असांखे बि सलाह कंदा की साईं 2 ॼणा पीओ था कॾहिं असांखे सलाह ई न कयो साईं भले भले भली कार तव्हांखे चऊं था तव्हां जेकॾहिं किरायो करे चांहि पीअण ईंदो त असांखे कोई इतराज़ न आहे वॾी मेले ते कॾहिं विया हो कंहिं मेले ते हाँ मां वई आहियां अकेला या ईअं सरतुनि सां न दोस्तनि सां गॾु जी बिल्कुलु मां पंहिंजे प्रोग्राम में पहिरियों बि डिस्कस करे चुकी आहियां त असांजे लाड़कानी शहर में जेकी मीना बाज़ार लॻंदी आहे ईद जा जेके 3 ॾींहं हूंदा आहिनि उहो सम्झो बाज़ार न हूंदी आहे उहो हिकु तरीक़े सां मेलो ई हूंदो आहे त झूला लॻल हूंदा आहिनि चाट वग़ैरह मिलंदी आहे ठेला हूंदा आहिनि ऐं उते काफ़ी कुझु सिंगर अची वेंदा आहिनि कुझु डांसर अची वेंदा आहिनि कुझु ग्रुप्स ईंदा आहिनि डांस करण जे लाइ त काफ़ी सारा मेले जी कहिड़ी शइ तव्हांखे वणंदी आहे कहिड़ी शइ वणंदी आहे ख़ासि माना उनजी लाउड स्पीकर जेके लॻल हूंदा आहिनि लाउड जो एलान ॾेढ रुपया गिलास आहे हा बिल्कुलु इहो बि हिकिड़ो हुको ईंदो आहे मेले में हर जगह तां मत आवाज़ जेके मिक्स थियल हूंदा आहिनि कुझु स्टाइल ते सॉन्ग हलंदा आहिनि कुझु स्टाइल ते वरी कुझु गुफ्तगू थींदी इहो स्टाइल लाउती अलाए केरु हुयो जेको हर मेले में इहो ई आहे यकीन कयो ही पंहिंजो शिकारपुर खां औरिया जेको मेलो लॻंदो आहे इहो माना नंढा मार हा इते मां ने लाउती जे स्टाइल ते पुछा को आहे कहिड़ो वाह चीज़ें बस इहो आवाज़ आहे लाउती बाक़ी जो माना लाउती हिकिड़ो अहिड़ो ऐलान करे छॾियो आहे जो हर मेले में हाणे लाउती नाले सां उहो शरबत खपंदो आहे त लाउती जो ऐलान आहे 1.5 रुपया गिलास आहे अच्छा मेले जी वरी मिठाई बि ॾाढी सुठी हूंदी अथव हा काफ़ी सारी शयूं सुठियूं हूंदियूं आहिनि उतां जा रेवड़ियूं नकुल ठेले वारा जेके छोला चांवर हूंदा आहिनि उहे बि इलाही सुठा हूंदा आहिनि उतां जी हलीम इलाही सुठी लॻंदी आहे मूंखे कॾहिं कॾहिं इंसान कहिड़ी शइ बि उतां जा बर्गर इलाही सुठा हूंदा आहिनि भले चाहे 20-30 जा हूंदा आहिनि त छा थी पियो मां इहे सभु शयूं खाई चुकी आहियां बर्गर इलाही सुठा हूंदा आहिनि उतां कोल्ड ड्रिंक में थोरो पाणी घणो मिलियल हूंदो आहे पर मां हलाए वेंदी आहियां अच्छा मेले तो जॾहिं वरी माण्हू मोटंदो आहे त पोइ सावा पीला ॻाढ़ा गाना वठंदो आहे बिल्कुलु उहे गाना माना मेले जी निशानी आहिनि मेले तां आयो आहे कलंदर जी डूंगी वारी मिठाई कुल्फी जेकी हूंदी आहे त रंग बिरंगी संग जेके चइबो आहे उन ते कलर लॻल हूंदा आहिनि असां उन्हनि खे खाई एंजॉय कंदा उर्दू में गोला गंडा चऊं बिल्कुलु बिल्कुलु ईअं न बिल्कुलु वाह वाह ज़बरदस्त मेले ते मेले में हलणु घुरिजे मेलो हाणे बिटाई साईं जो शाहवलती बिटाई रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक बि अचे पियो जी सो ॿुधो आहे त उहो शानदार मेलो त कोन थींदो जीअं पाण उते सुगड़ बि ॿुधंदा आहियूं जीअं डांदनि जी टोड़ बि थींदी आहे ऐं ॿिया बि इलाही प्रोग्राम उते रिथिया वेंदा आहिनि पर हिन भेरे उन्हनि प्रोग्रामनि खे मुख़्तसिर कयो वियो आहे शायदि SOPs ते अमल बि थिए पियो बहरहाल एवार्ड विराइण जी तकलीफ़ ॾाढी शायान निशान थिए पई ऐं जेको कल्चर जो सेक्रेटरी आहे लगारी साहिबु ऐं ख़ासि तौर ते जेकी ॿिया उन्हनि जा नुमाइंदा आहिनि उन्हनि हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम वेन्यू ॾाढो ज़बरदस्त ॾिनो आहे ऐं जेको कार्ड ॾिठोसीं उन मां अंदाज़ो लॻो त प्रोग्राम ॾाढो शानाइतो ऐं मानाइतो थींदो एवार्ड कंहिंखे मिलंदा इहो अञा सरप्राइज़िंग आहे ख़बर न आहे उहो अञा ऐलान न थियो आहे त कंहिंखे हिन भेरे अवार्ड मिलंदा भिटाईअ जा सो लतीफ़ एवार्ड बि हिकिड़ो ईअं खणी चऊं त हिकिड़ो तमग़ो आहे ऐं ईअं खणी चऊं त हिकिड़ो मान आहे हिकिड़ो शान आहे फ़नकार हुजे आर्टिस्ट हुजे ॿुधाईंदा आहिनि त मूंखे कलंदर एवार्ड मिलियल आहे लतीफ़ एवार्ड मिलियल आहे वॾनि एवार्डनि में शुमारु थींदा आहिनि इहे एवार्ड सचल एवार्ड मिलियो आहे सो हिन भेरे कंहिंजो पुखो निकिरंदो कंहिंजे नसीब में ईंदो एवार्ड इहा ख़बर वरी पोइ वरी बाद में पवंदी सो हिकिड़ी कॉल बि आहे असां सां कॉल वठी वठो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी छा नालो आहे किथां कॉल कई आहे तव्हां हेलो ज़ोया किथां कॉल कई आहे जेकमाबाद का छा चवणु चाहींदो ज़ोया प्रोग्राम में असांजे तव्हांजो प्रोग्राम मां ॾाढो शौक़ सां ॾिसंदी आहियां मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे माशाअल्लाह छा सुठो लॻंदो आहे ज़ोया प्रोग्राम में तव्हांजो ॻाल्हाइण तव्हांजी शेर शाइरी कंदा आहियो थोरी तव्हां शायदि भाई उहा अच्छा अच्छा सही फनकार बि असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदा आहिनि राग बि तव्हांखे वणंदो आहे असांजे प्रोग्राम में सही पोइ प्रोग्राम में का चेंजिंग अचे का सलाह वलाह ॾियो असांखे या सभु सही आहे असां सही था हलूं मॉडलिंग वारा गाना ठीक है अच्छा ठीक आहे हाणे फनकार ॻाईंदो मॉडलिंग असां हिते लाइव था कयूं ॿई ॼणा मां उहो चवां पई तव्हांखे मां डफली वारा गाना ॿुधायो चयो
सही सही सो हाणे गाना मॉडलिंग वारा सो उहे त हाणे हिन प्रोग्राम जो फॉर्मेट ॿियो आहे सो फ़नकार ॻाईंदो असां बाक़ी हिते वेठे वेठे तव्हांखे थोरी मॉडलिंग खणी करे ॾेखारींदासीं अभी फ़कीर सां गॾु आहे फ़कीर साईं वाह वाह कजो हाणे बि को सुठो कलाम ॿुधायो जीअं पहिरियां ॿुधायो अथव जियूं पाण अधूरन जहिड़ा जियूं पाण अधूरन जहिड़ा जियूं पाण अधूरन जहिड़ा जियूं पाण अधूरन जहिड़ा दर्द दुखल ठाकुरन जहिड़ा दर्द दुखल ठाकुरन जहिड़ा जियूं पाण अधूरन जहिड़ा जियूं पाण अधूरन जहिड़ा जीवन सारो सुञ लगे थो 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 दोस्त थिया अख पूरन जहिड़ा दोस्त थिया अख पूरन जहिड़ा ओ दर्द दुखल ठाकुरन जहिड़ा दर्द दुखल ठाकुरन जहिड़ा जियूं पाण अधूरन जहिड़ा जियूं पाण अधूरन जहिड़ा भटकी भटकी मंजिल गोलियूं भटकी भटकी मंजिल गोलियूं भटकी भटकी मंजिल गोलियूं भटकी भटकी मंजिल गोलियूं सफ़र रहा सब सूरन जहिड़ा सफ़र रहा सब सूरन जहिड़ा ओ दर्द दुखल ठाकुरन जहिड़ा दर्द दुखल ठाकुरन जहिड़ा जियूं पाण अधूरन जहिड़ा जियूं पाण अधूरन जहिड़ा कहिड़ा नवाब दफ्तर खोलियूं कहिड़ा नवाब दफ्तर खोलियूं कहिड़ा नवाब दफ्तर खोलियूं कहिड़ा नवाब दफ्तर खोलियूं पूरब आहिन पूरन जहिड़ा पूरब आहिन पूरन जहिड़ा ओ दर्द दुखल ठाकुरन जहिड़ा दर्द दुखल ठाकुरन जहिड़ा जियूं पाण अधूरन जहिड़ा जियूं पाण अधूरन जहिड़ा दर्द दुखल ठाकुरन जहिड़ा दर्द दुखल ठाकुरन जहिड़ा जियूं पाण अधूरन जहिड़ा जियूं पाण अधूरन जहिड़ा वाह सही वाह सही वाह अधूरो 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 साईं माण्हू न रहे अलाह सभिनी खे पूरो करे सही पूरो माना हुन सेंस में न करे जो माण्हू मरी वञे माना जेकॾहिं कोई जोड़ी वारो न आहे लाइव तव्हांखे सभिनि खे दुआ थो अलाह जी सभिनि खे पूरो करे माना
को अणपूरो आहे त उहो मुकमल थी वञे कंहिंजे मिलण सां बाक़ी सवेर जी हिन ॻाल्हि कई न उहा माना अॼु मूंखे लॻो त अलाए माना छा आहे माना तव्हां चरिया त न आहियो भला चयो उठ वॾो आहे अकुल खां सो ब्रेक असांजो नंढड़ो आहे बहरहाल उठ खां बि अकुल खां बि नंढड़ो ब्रेक वठूं था साई वठूं था मोटी अचूं था बिल्कुल नाज़रीन वी विल बी राइट बैक आफ्टर दिस ब्रेक अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं मोटी आयासीं त हे वरी तव्हां पंहिंजो कहिड़ो रूप करे छॾियो आहे मां इहो रूप इहो कयो आहे मां ॾिसणु चाहियां पई मां इलाही सारे माण्हुनि खे ॾिठो आहे मॉर्निंग शो में पंहिंजो इहो ग्लासिस लॻाए ॻाल्हाईंदा आहिनि त मां चयो अॼु मां बि ॾिसां ग्लासिस लॻाए आख़िर मिले छा थो थींदो छा आहे हाणे छा थो थिए ॿुधायो छा मिले थो इहो ॿुधायो मूंखे इलाही सुठो फील थो थिए लाइट थोरी अखियुनि खे कम घटि थी लॻे ऐं तव्हांखे अॻियों मुंहिंजी पर्सनैलिटी में मूंखे लॻे थो थोड़ी अञा इम्प्रूव अची वियो आहे न चश्मे पाइण खां पोइ तव्हांखे छा थो लॻे सुबुह जो प्रोग्राम आहे या राति जो प्रोग्राम आहे कहिड़ो प्रोग्राम आहे मॉर्निंग प्रोग्राम आहे बंदि जॻह ते माण्हू चश्मो पाए वेंदा आहिनि उनखे माण्हू चवंदा आहिनि अंधा आहे क्या न पर हूअं जेकॾहिं ॾिसजे त चश्मे पाइण जा इलाही फ़ाइदा पिया आहिनि पाण जॾहिं उस में निकिरंदा आहियूं त ग्लासिस इंतिहाई लाज़मी आहिनि ऐं जॾहिं पाण उस में काॾे दीद कंदा आहियूं त पोइ अखियूं पंहिंजूं थोरियूं थोरियूं माना ईअं खणी चऊं त टिमकंदियूं त उअं ई आहिनि पर घणो ॿार उन्हनि ते पवंदो आहे त पोइ झुरियूं पइजी वेंदियूं आहिनि अखियुनि में ऐं इन खां सवाइ अॼुकल्ह जेका नई तहक़ीक़ थी आहे उहा इहा बि थी आहे त जेकी कोरोना जा केस वधीक थियनि पिया मास्क त असां पायूं था उन मां ईअं थिए थो त साह खणण जे मामले में पाण पंहिंजी हिफ़ाज़त कंदा आहियूं त बाबा नक खां या वात खां अहिड़ा जरासीम असां ताईं न पहुचनि पर हाणे वरी माहिर चवनि था जेकी ऐनक पाइनि था जेकी चश्मो पाइनि था उन्हनि खे बि कोरोना वायरस जो ख़तरो घटि आहे छो त अखियुनि वसीले बि मुंतक़िल थी सघे थो ऐं अखियुनि मां बि कॾहिं कॾहिं ॻोढ़ा वहंदा आहिनि न तॾहिं त तव्हां एतिरो मन चश्मो लॻाए ॻाल्हायां थी मे बि शायदि न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे तव्हां हाणे सीरियस न वठो मामले खे सो बहरहाल चश्मे पाइण सां पर्सनैलिटी बि ॾाढी सुठी रहंदी आहे माण्हू डैशिंग लॻंदो आहे फैशन में बि शुमारु आहे ऐं जेकॾहिं रंग बिरंगी तव्हांखे चश्मा हुजनि त हर वॻे ते हर क़िस्म जो जेको बि चश्मो आहे जेको बि कलर आहे उहो तव्हां पाए सघो था पर जेको ही तव्हां चश्मो पातो आहे इहो थोरो नंढो थो लॻे मूंखे इन खां वॾो तव्हां चश्मो जेकॾहिं पाईंदो त अञा वधीक सुठा लॻंदा मोरम नाज़ हाउस आई एम थोड़ा कटेला यानी मैं आधे नजर से यार नहीं मां तो सुठी लगा ना बस माशाल्लाह ॾाढो सुठो लुक अचे थो तव्हांजो इहो त थियो चश्मो उधारो जेकॾहिं पंहिंजो वठंदो त अञा वधीक सुठो लॻंदो ग्लासेस मुंहिंजी गाॾी में आहे सो बहरहाल खिल भोग मस्ती मज़ाक पंहिंजी जाइ ते असां सां गॾु हबीब फ़क़ीर गॾु आहे हबीब साईं माशाल्लाह राग कयो था ॻायो था 10 साल तव्हांखे थी विया आहिनि मोट मिले थी महफ़िलूं मिलनि थियूं पब्लिक डिमांड पे आहे स्टेज जा प्रोग्राम शादी जा प्रोग्राम बि कयो था किथे किथे विया आहियो भला सिंध में साईं याद था कयो थर नगर पार्कर त असांजो मुल्क आहे अच्छा तव्हां उतां जा बेसिकली जी हा नगर पार्कर स्टाइल ही ॿुधाए थो ॻाइण जो स्टाइल आहे शफ़ी साईं जो शागिर्द तक़रीबन सॼी सिंध में घुमिया आहियूं अच्छा सही पोइ महफ़िल में वञो था त उते पंहिंजा ई कलाम ॻायो था या माण्हू फरमाइश कनि था जेका फरमाइश पोइ ॾियनि था त पोइ ॻायूं था कोशिशि कंदो आहियां मुंहिंजा पंहिंजा सही सो ही सदफ़ पहिरियां चए पई हर कंहिंजी पंहिंजी ॻाल्हि आहे पोइ कॾहिं का फरमाइश अहिड़ी थी आहे जेका तव्हांजी रिक्वायरमेंट न हुजे तव्हांजो स्टाइल ई न हुजे कोई तव्हांखे चवे बाबा दीदी तेरा देवर दीवाना ॿुधायो त पोइ तव्हां थींदो आहे बिल्कुलु थी वियो आहे तव्हां सोची न यार पर कीअं हाणे मां छा कयां ही कलाम पर करणो बि हूंदो तव्हां थोरो अहिड़े स्टाइल सां ॻाईंदा हूंदो जीअं सूट बि थी वञे फरमाइश बि पूरी थी वञे है न ईअं थींदो आहे जी हा बिल्कुलु पोइ खणी दिलि में चवंदा हूंदो त इहे चरिया अलाए कहिड़ा लॻनि पर ॻाईंदा आहियो जी हा सही घणे भाङे सिंध में ई तव्हांजी ट्रेवलिंग आहे जी हा इते ई सफ़र आहे या ॿाहिरि बि वियो आहियो किथे माशाल्लाह सो हाणे जेको आहे सो मूंखे इहो ॿुधायो त न सिर्फ़ु राग पर हूअं तइलीमी मैदान में फ़नकार मूंखे थोरा घटि भड़ लॻंदा आहिनि तइलीम घटि उन्हनि जी हूंदी आहे छॾे ॾींदा आहिनि या घटि पढ़ंदा आहिनि तव्हां इहो सफ़र तइलीमी बरक़रार रखियो आहे या तव्हां बि थोरा छॾे ॾिनो आहे इश्क़ अहिड़ो आहे जुनून अहिड़ो आहे जी हा मैट्रिक ताईं मैट्रिक करे उन खां पोइ कोन पढ़ी सघिया सही बस वो उन में सिंगिंग में एतिरी दिलचस्पी हूंदी त पोइ जॾहिं हिकिड़े इंसान जे कंहिं शइ में दिलि लॻी वञे न पोइ ॿिए हंधि हुनजो दिमाग़ कमु न कंदो पोइ बसि हुनजो सॼो शौक़ु सॼो कॉन्संट्रेट हुनजी हिकिड़ी शइ ते फोकस थी वेंदो आहे सही ईअं थींदो आहे अक्सर तव्हांखे जीअं शोबिज़ में अचण जो शौक़ु हुयो त सभु कम छॾे न अलाह जो शुक्र आहे मुंहिंजी क्वालिफिकेशन बि मुंहिंजी कंप्लीट थी वई अच्छा कुकिंग वग़ैरह बि अल्हम्दुलिल्लाह घर जा सभु कमु करे सघंदी आहियां कंदी बि आहियां ऐं बाक़ी ज़िंदगी जा जेके
सफ़र आहिनि उहे बि काफ़ी तक़रीबन कंप्लीट थी विया तव्हां आहिनि। कॾहिं ॾही जा पकोड़ा ठाता आहिनि? न ॾही नामुमकिन आहे। छो नामुमकिन आहे? इहे त तव्हां हुनखे बेसण में ॾही खे मिक्स करे यूज़ करे सघो था। इहो ई त आहे न, बाक़ी छा बाक़ी मां छा थो पुछां? पर हुन में उहे जेके न जल्दी ख़राब थी वेंदा, छो जो ॾही खे घणी देरि ॾही खे असां रखी नथा सघूं। हुनखे जेतिरो जल्दी थी सघे उन ॾहीअ में काई बि शइ जेकी तयारु थियल आहे उनखे जल्द खां जल्द ख़तमु थी वञे त बहितर आहे। अच्छा अच्छा, माना ॾहीअ में मच्छी करे तरी अथव? हा ऑफकोर्स, छो त हुनजो ज़ाइक़ो वरी पंहिंजो अलॻि सां थींदो आहे। अच्छा, मां हुते मुंहिंजी हाणे तव्हां मच्छी जी ॻाल्हि कई आहे त मूंखे हिकदमि दिमाग़ में अची वियो आहे हैदराबाद जी जेकी मच्छी आहे, पलो मच्छी चईंदा आहिनि। हा पलो। त उतां हिकिड़ी ॾही में मसालो ई लॻल हूंदो आहे, उनखे हिकिड़ी जॻह आहे उते खाइण जी। अलमंज़र जे भरिसां बि मिलंदा आहिनि ऐं उते हिकिड़ा स्पॉट बि आहिनि कुझु हैदराबाद दरिया वहंदो आहे उते। उहो कहिड़ी जॻह आहे, उनजो छा नालो आहे? उहो वरी को हैदराबादी फोन कंदो त ॿुधाईंदो, पर मूंखे बि इहा ख़बर आहे त हैदराबाद में फिश पॉइंट्स आहिनि बाक़ाइदा। फिश पॉइंट आहे ऐं उते ॾाढी ज़बरदस्त ख़ासि तौर ते वञनि पिया ऐं उते मच्छीअ जो ज़ाइक़ो वठंदा आहिनि। ऐं हुजणु घुरिजे उतां जी मच्छी जे अंदरि न त स्मेल आहे ऐं खाइण में बि ज़बरदस्त। मां त मतिलबु 2-3 दफ़ा ई वई आहियां फैमिली सां ई, पर हाणे मुंहिंजी फौरन दिलि थी करे त मूंखे वञणु घुरिजे खाइण जे लाइ। अॻे वरी ईअं बि हूंदो हुयो सदफ़ त जेकी असांजा इहे दोस्त ईंदा हुया न, जेकी दरिया जे किनारे ते रहंदा हुया या जेकी कचे वारे इलाइक़े सां तालुक़ रखंदा हुया, त पोइ जॾहिं शहरनि में ईंदा हुया घुमण त पोइ पाण सां गॾु छलीअ में मच्छीअ जी सुखड़ी खणी ईंदा हुया। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे अलाए काॾे विया उहे दिलबर माण्हू। हाणे त कुझु मिठाई माओ कोई बि पंहिंजे शहर जी पंहिंजे ॻोठ जी काई बि हाणे सौगात कोई खणी न ईंदो आहे। न हाणे रुॻो ख़ाली माना बेल वॼे थी, दरवाज़ो वॼे थो, हथे ख़ाली माण्हू। तव्हां हिते किथे आहियो? अॻे वीपो ख़ासि जा माण्हू ईंदा हुआ त अंबनि जी पेटी खणी ईंदा हुया। सो मेड़ जो माण्हू ईंदो हुयो त मेहंदी माओ खणी ईंदो हुयो। मिठाई बिल्कुलु। घोटिके जा माण्हू ईंदा हुआ त पेड़ा खणी ईंदा हुया। ऐं लाड़कानी जी मशहूरु शइ छा आहे? उहे माण्हू अलाए काॾे विया, उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया जेकी अंबनि जूं पेटियूं ॾींदा जेके शिकारपुर जी अचार ॾींदा। ॻाल्हि खे घुमाए ॾिसो नाज़रीन, इरशाद मुंहिंजे सवाल जो जवाब पर मसलो इहो आहे त तोहफ़ो ॾियण सां वरी तोहफ़ो मिलंदो आहे। तव्हां कॾहिं कंहिंखे तोहफ़ो ॾिनो आहे? ऑफकोर्स ज़ाहिरी ॻाल्हि आहे। तोहफ़े ॾियण सां मोहबत बि वधंदी अथव। उहो ख़बर न आहे। मुंहिंजे दिमाग़ में बसि इहो हूंदो आहे त जेकॾहिं हिन मूंखे तोहफ़ो ॾियणु सुनत बि अथव, का शइ ॾिनी आहे त हाणे लाहिणो आहे। पर ईअं कॾहिं कॾहिं के माण्हू हूंदा आहिनि त अदिले जो बदिलो तकड़ में ॾींदा आहिनि। सो ईअं न आहे त जेका शइ तव्हांखे मिले थी उनजी मोट वरी तव्हां ओड़ी ॾियो। तव्हां ॾिनो तोहफ़ो कंहिंखे? बिल्कुलु, असां त दिलनि जा तोहफ़ा बि ॾिनासीं, पर बदिले में तव्हांजी दिलो आहे जेको आहे भॼी पवंदो आहे। असांखे मोट मिलंदी आहे त कंहिंखां चोट मिलंदी आहे। चलो शुरूआत थी वई। असांखे मोट मिलंदी आहे त कंहिंखां चोट मिलंदी आहे। असां त जीव कंदा आहियूं, असांजे प्यार में अक्सर ओॾाहीं खोट मिलंदी आहे। असांखे मोट मिलंदी आहे त वही ॻाल्हि आहे न, किथे न किथे कंहिं शइ में कमी हूंदी आहे जिते मोहबतूं रुसवा थी वेंदियूं आहिनि, उहे कंप्लीट न आहिनि थी सघंदियूं, उहे सफ़र में अधूरा रहिजी वेंदा आहिनि। अधु रस्ते में कोई न कोई हथु छॾाए पंहिंजे ॿिए रस्ते जे तरफ़ हली वेंदो आहे। पर मां सम्झां थी मां मतिलबु एतिरी ज़िंदगी गुज़ारी आहे, अल्हम्दुलिल्लाह। केतिरी गुज़ारी अथव इहा ॿुधाए? अल्हम्दुलिल्लाह जेतिरी बि आहे अल्हम्दुलिल्लाह लॻाए छॾियो आहे। त औरत जेकी मोहबत कंदी आहे उहा मां सम्झां 50% कामयाबु आहे, पर जेकॾहिं कोई मर्द कंहिं औरत सां मोहबत करे थो त उहा 100% कामयाबु वेंदी आहे। अस्सलाम वालेकुम। सीरियसली मां सम्झां थी छोकिरियुनि खे ख़ासि करे तव्हां ते सलामती हुजे उन्हनि सां शादी करणु घुरिजे जेके मर्द हज़रात उन्हनि सां मोहबत कंदा आहिनि, शादी करणु चाहींदा आहिनि, उन्हनि सां शादी करणु घुरिजे। न की औरत खे उन सां शादी करणु घुरिजे जेके उहा कंहिं छोकिरे खे पसंदि करे थी, पोइ उन में छोकिरी जी ज़िंदगी तबाह आहे। पर जेकॾहिं को मर्द कंहिं औरत सां मोहबत करे थो त सम्झो उनजी ज़िंदगी जन्नत थी वेंदी। वाह वाह, अॼु तव्हां मुंहिंजी दिलि खटे वरिती आहे। ऐं तव्हां जेको माना असां मर्दनि जी जेका नुमाइंदगी कई आहे न, त असां 100% आहियूं। हक़ीक़त ॻाल्हि अथव, हक़ीक़त ॻाल्हि आहे। छोकिरी जी ख़्वारी हुन में आहे जेकॾहिं उहा कंहिंखे चाहे थी, उनजी कामयाबी हुन में कोई उन सां मोहबत करे थो। वाह वाह वाह। इहो तव्हांजे सवाल तव्हांजो इहो आहे त क़दुरु घटि आहे। न औरत ज़ात इन शइ खे घटि सम्झंदी न आहे जी। मां पहिरीं चवंदा न औरत जो अकुल मां न चवंदुसि, मां तव्हांजी तारीफ़ कंदुमि। तव्हां ॾाढा भला आहियो माशाल्लाह। औरतूं ॾाढियूं अकुलमंद आहिनि ऐं अकुलमंदी जो मुज़ाहिरो बि थियो आहे जो असां मर्दनि जे लाइ माना हिकिड़ो ॾाढो सुठो आहे, सुठो रायो था। हर छोकिरी जे लाइ, हर उन इंसान जे लाइ गुड मैसेज आहे, हक़ीक़त ॻाल्हि आहे।
सो बहरहाल अॼु हिते तव्हां खां मोकिलायूं था खिल भोग मस्ती ऐं ॾाढो ज़बरदस्त माहौल खिल भोग में ईअं थींदो आहे सुभाणे सरप्राइज़िंग प्रोग्राम आहे। बाक़ी सरप्राइज़ छा तव्हांखे ॿुधाए था छॾियूं त ख़ैरनि सां सिंध टीवी जी सुभाणे सालगिरह आहे ऐं तव्हांजे लाइ 16 सालनि जो सिंध टीवी मतिलबु 16 सालनि जी सालगिरह मल्हाईंदी। 16 सालनि जी थी वई आहे सिंध टीवी माना जवान थी वई आहे ऐं हाणे पंहिंजे ओज सां पंहिंजे मोज सां अञा वधीक तव्हां ताईं सुठा ऐं सनीहा प्रोग्राम ऐं सिंध जो जेको बि केस आहे उहो तव्हांखे सिंध टीवी हूअं बि सदाईं सिंध जे केस में सिंध जी नुमाइंदगी कई अथई ऐं आईंदा बि कंदी रहंदी। सो सिंध टीवी जे लाइ खोड़ सारियूं नेक तमन्नाऊं नेक ख़्वाहिशूं तव्हांजूं दुआऊं बि शामिल हूंदियूं सुभाणे जे प्रोग्राम में। सुभाणे जो प्रोग्राम चकाचक ज़बरदस्त हूंदो ऐं असां पंहिंजे प्रोग्राम खे ॾाढो ज़बरदस्त कंदासीं। सुभाणे असांजी ट्रांसमिशन बि थोरी तवील हूंदी थोरी डिघी हूंदी 1 वॻे ताईं ट्रांसमिशन हूंदी मेज़बान बि मटियल सटियल हूंदा आउं बि हूंदुसि सदफ़ बि हूंदी वरी ॿिया मेज़बान बि तव्हांखे जॉइन कंदा। सिंध टीवी न्यूज़ जो जेको आहे शोबो बि असां ताईं हूंदो ऐं उहे दोस्त बि असां सां गॾु हूंदा। सिंध टीवी एंटरटेनमेंट जा साथी डायरेक्टर अदाकार ऐं जेकी असांजे ऑफिस में जेका वर्किंग स्टाफ आहे उहो बि तव्हां सां गॾु मुखातिब थींदो। असांजी जेकी सिंध टीवी जी सॼो हे घर आहे मां हिनखे ऑफिस न चवंदसि हे असांजो घर आहे हिकिड़ो असां हिते सभु फैमिली वांगुरु रहंदा आहियूं दोस्तनि वांगुरु। हिते असांखे असांजो कोई भाउ बि आहे कोई भेण बि आहे कोई दोस्त बि आहिनि कुझु सुठा मोहबत करण वारो माण्हू बि आहिनि। सुभाणे जेको आहे मूंखे हिकिड़ो ॿियो ज़हन में अचे पियो लतीफ़ो हुयो पर मां नथो ॿुधायां। सुभाणे तव्हांखे उहे माण्हू बि ॾेखारींदासीं उन्हनि माण्हुनि सां तव्हां मिलंदव जेके पसे पर्दा बि हूंदा आहिनि ऐं सॼा जेकी बि सुठा सुठा प्रोग्राम तव्हां ताईं पहुचंदा आहिनि उनमें उन्हनि जो वॾो हथु हूंदो आहे क्रेडिट हूंदो आहे उन्हनि जो। असीं त साम्हूं हूंदा आहियूं पर असांजे पोयां बि असांजे पोयां प्रोग्रामनि खे सुठो सुहिणो बणाइण में मुख़्तलिफ़ माण्हुनि जो हथु हूंदो आहे। पूरी हिकिड़ी टीम हूंदी आहे उहा टीम कहिड़ी हूंदी आहे सुभाणे कोशिशि कंदासीं त कुझु महिमाननि सां तव्हांजी मुलाक़ात करायूं। सो सुभाणे असांजी ट्रांसमिशन ज़रूरु ॾिसिजो सुभाणे 9 वॻे खां शुरू थींदी ऐं 1 वॻे ताईं जारी रहंदी। एडवांस में तव्हांखे ॿुधायूं था सुभाणे सिंध टीवी जी सालगिरह आहे हैप्पी बर्थडे जो केक सुभाणे कटींदासीं। अॼु बहरहाल असां पंहिंजे प्रोग्राम खे हिते पूरो कयूं था आख़िर में अबी फ़कीर जो कलाम बि ॿुधंदासीं जी त पोइ हाणे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो इंशाल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर हूंदासीं। सुभाणे तव्हां सभु जेके बि असांखे ॾिसंदड़ आहियो ज़रूरु असांखे जॉइन कजो असांजे प्रोग्राम में कॉल कजो खोड़ सारी गुफ़्तगू कंदासीं खोड़ सारे महिमाननि सां तव्हांखे मिलाईंदासीं। दुआउनि में पंहिंजी यादि रखो। फ़िलहाल इंशाल्लाह सुभाणे जी तयारियुनि में हाणे खां ई लॻी वञो। इमेजिन कयो त सुभाणे छा थियण वारो आहे वॾो धमाको बि आहे ऐं तव्हां तयारी रुगो इहा कजो तव्हां रुगो इहा तयारी कजो त बिजली जेकॾहिं न आहे त जनरेटर में तेल विझाए रखिजो ऐं असांजा प्रोग्राम ॾिसिजो असां तयारी सां ईंदासीं। जी नाज़रीन पंहिंजी होस्ट सदफ़ भुट्टो ऐं इरशाद जागीरानी खे इजाज़त ॾींदा पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो दिलवारनि जो घर वारनि जो नंढनि ॿारनि जो बुज़ुर्गनि जो बीमारनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे असां पारां अल्लाह वाही जिए लतीफ़ जिए मिठी ॿोली सदाईं गॾु। भाई सोनीड़ा लावे सोने के नोहार मारा भाई सोनीड़ा लावे सोने के नोहार अरे अल पहले ना हो क्या बेड़ा पार रे मारे जग मीठे ना हो क्या बेड़ा पार रे मारा भाई सोनीड़ा लावे सोने के नोहार मारा भाई सोनीड़ा लावे सोने के नोहार।
अरे चूड़िए जाए जो चूड़ लार लाए जो अरे नगराने जाए जो चूड़ लार लाए जो चूड़ला थारी अरे चूड़ला थारी गोरल रोसण गार रे अरे चूड़ला थारी गोरल रोसण गार रे मारा भाई सोनीड़ा लावे सोने के नोहार मारा भाई सोनीड़ा लावे सोने के नोहार अरे अलबेले ना हो गया बेड़ा पार रे मारे जग मीठे ना हो गया बेड़ा पार रे मारा भाई सोनीड़ा लावे सोने के नोहार मारा भाई सोनीड़ा लावे सोने के नोहार अरे हैदराने जाए जो नथड़ी रे लाए जो अरे हैदराने जाए जो नथड़ी रे लाए जो नथड़ी थारी अरे नथड़ी थारी गोरल रोसण घार रे नथड़ी थारी गोरल रोसण घार रे मारा भाई सोनीड़ा लावे सोने के नोहार मारा भाई सोनीड़ा लावे सोने के नोहार अरे जग मीठे ना हो गया बेड़ा पार रे अलबेले ना हो गया बेड़ा पार रे मारा भाई सोनीड़ा लावे सोने के नोहार 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 सुबह सुबह जो पखी अखेर मां उड़े थो हरी नारी रबखे संभाले निकरे थो हिन सरजमीन सिंध ते जिए सजो घरे थो खुशहाली है अमन जो पैगाम मुझे सिंध खे सलाम